जनाब मोहम्मद उस्मान डीपलाई, वो साईं मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं रुगो डीपलाई उनखे कहिड़े बि नाले सां सॾियो अवा खे अचे आर्य जाम जो वण वण मंझां वास, हिकिड़ी दिलेरी, हिकिड़ी जुरत, हिकिड़ी शुजात, हिकिड़ी हिम्मत, अॻिते वधण, पोइते न ॾिसण ऐं अॻिते वधंदड़ अॻिते वधंदड़ अॻिते वधंदड़ ऐं पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे चमन जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ हिकु हिकु हंध ते जिते जिते हुनखे नज़र आयो त ही रुकावटूं आहिनि, ही मुखालफ़तूं आहिनि, उन्हनि मुखालफ़तुनि जे ख़िलाफ़, उन्हनि रुकावटुनि जे ख़िलाफ़ हिन सॼे मैदान कार-ए-ज़ार में अकेलो शख़्स उथी बीठो, अकेलो शख़्स विड़ियो। हुन अकेले शख़्स पंहिंजो सभु कुझु दाव ते लॻाए, पंहिंजी जान खां वठी पंहिंजे माल ताईं हुन ज़ाहिर करे ॾेखारियो त वो कंदी वक़्तु मतां वो विसारी, रंदन मथां रत हार तपसी हो तके। जनाब मोहम्मद उस्मान डीपलाई साहब असांजे हिन पाकिस्तान जो उहो पहिरियों अदीब, उहो पहिरियों फ़लसफ़ी, उहो पहिरियों लेखक आहे जंहिं जॾहिं वीर परस्ती जे ख़िलाफ़ु लिखियो त उन ते सरकार बंदिश विधी। पहिरियों किताब, पहिरियों मुसनिफ़ जंहिं ते उहा बंदिश पई ऐं ख़ुदा जे हुकुम सां उहा बंदिश अॼु बि लथी कान्हे। डॉक्टर शेर महराणी साहब खे त हू स्टेज ते अचनि ऐं जनाब मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जे बारे में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। डॉक्टर शेर महराणी साहब। सभई मानाता स्कॉलर्स, अदीब, ॾाह ऐं साम्हूं वेठल सभई सुजाण शख़्सियतूं, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जे लाइ अयाज़ चयो त जिन पासो वरितो कूड़ कना से मुड़ुस न वेंदा मूर मना, जिन वाके वाके वस कया जे सारो जग जरकाए विया। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जी शख़्सियत जा केतिरा ई हवाला आहिनि। हू हिकु ई वक़्तु तमामु वॾो मुदब्बिर, इस्लामी स्कॉलर, सहाफ़ी, ॾाहो, ड्रामा निगार, नाविल निगार, कहाणीकार ऐं एडिटर आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जे लाइ इब्राहिम जोए साहब जी राय ॾाढी तुज़ आहे त मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जी ज़िंदगी हिकिड़े हीरो जी ज़िंदगी आहे। मुसलसिल जदोजहद, अणथक जदोजहद, किथे बि साही न पटणु, मोहम्मद उस्मान डीपलाई अहिड़ो आहे। हुन जी स्ट्रगल खे असां मुख़्तलिफ़ फ़ेज़िस में विहाए सघूं था। अंग्रेज़नि जे दौर दौरान हू क़ुरानी दुआऊं लिखे थो, इस्लामी नाविल लिखे थो, तारीख़ी नाविल लिखे थो। जीअं ई विरहाङो थिए थो त 1950 में हू शाह जो रिसालो तरतीब ॾिए थो। हिन जो शाह जो रिसालो ॿियनि रिसालनि खां इन करे बि मुनफ़रिद आहे त हिकु त हुन में 36 सुर आहिनि, ॿियो हुन जो पंहिंजो रायो बि इहो ई आहे त मूं काफ़ी बैत अहिड़ा आउं सम्झां थो त जेके शाह जा न आहिनि, कुझु निकिरणु बि खपनि, पर आउं इन जे करे रुॻो शाह जे रिसाले में शामिलु करणु चाहियां थो त जेकॾहिं इहे रिसाले में शाया न थिया त ज़ाया थी वेंदा ऐं इहे ज़ाया थियणु न घुरिजनि। इहो बि हिकिड़ो ट्रेजर आहे असांजी क्लासिकी अदब जो, इहो तमामु वॾो ख़ज़ानो आहे जेको ज़ाया थियणु न घुरिजे। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जी इहा राय आहे। ऐं अहम राय इहा बि आहे रिसाले जे हवाले सां त हुन हिकु त डेमी साइज़ में रिसालो ॾिनो ऐं हुनखां पोइ सवलाई जे लाइ हुन हिकिड़ो पॉकेट साइज़ रिसालो, शाह जो रिसालो हिकिड़ो
पॉकेट साइज़ बि ॾिनो ताकी आसानी सां हर कोई पढ़ी सघे। ऐं ॿी अहम ॻाल्हि हिन रिसाले जी इहा आहे त हिन रिसाले में हरू भरू आराब कोन्हनि लॻल, छाकाणि त असां जा जेके ॿोली जा लहजा आहिनि, उत्तर जे लहजे ऐं लाड़ जे लहजे में वॾो फ़र्क़ु आहे, ज़ेर ऐं ज़बर जो तमामु वॾो फ़र्क़ु आहे। असां जेकॾहिं कंहिंखे ज़ेर लॻाईंदासीं ऐं मुमकिन आहे उत्तर वारो उनखे सही न सम्झी सघे, ऐं असां ज़बर लॻाईंदासीं त लाड़ वारो मुंझी पए, त हुन जिथे ज़रूरी नाहे सम्झो उते एराबूं कोन्हनि ॾिनियूं, यानी हुन पंहिंजी राय असांजे मथां मड़ी कान्हे त छा हीअं चए थो। हुन बिल्कुलु री एराबे जिथे तमामु घणी ज़रूरत आहे उते ज़रूरु एराब आहिनि हुन में, पर जिथे ज़रूरत कान्हे का उते हरू भरू एराब हुन में मौजूदु न आहिनि। ऐं असांजा घणा रिसाला स्कॉलर्स एराबनि सां भरिया पिया आहिनि। असांखे किथे किथे शक पवंदो त सिंधी बि आहे या कान्हे का, एतिरा एराब रिसालनि में मौजूदु आहिनि जिन में का ईअं सम्झो त चुक जी या कंहिं बि मुंझारे जी ज़रूरत कान्हे, उते बि एराब लॻल आहिनि। हिन जो रिसालो मुनफ़रिद आहे, इन जे करे त हिकु त घणो उन में मवादु मौजूदु आहे ऐं ॿियो एराबनि खां सवाइ आहे। अहम ॻाल्हि हिन जो 50 में हुन इहो रिसालो ॾिनो आहे। उनखां पोइ इहो साॻियो दौरु आहे जंहिंमें ही इबरत कढे थो, पहिरियां सिलसिलेवार, पोइ 15 रोज़ा, उनखां पोइ 55 में ही उनखे रेगुलर आणे थो, उहो रोज़ानी इबरत, जेको 58 में जेका वरी माली हालतूं ख़राबु हुजण जे करे हू इबरत काज़ी साहिबान खे विकिणी ॾिए थो। इबरत कढण वारो मोहम्मद स्वांडी पलाई। उनखां पोइ इंसान जा 89 परचा हुन हंधा आहिनि ऐं हुन लिखियो आहे, वाज़े तौर ते लिखियो आहे त मूंखे लॻे थो त इंसानियत असांजे दोस्तनि खे पसंदि न आई आहे ऐं हुन एक्सपेक्ट पे कयो त को इनाम इकराम मिलंदो, पर इनाम इकराम त वियो जेको आहे सो कंहिं ॿिए पासे। हीउ पाण बि टीप में अची वियो ऐं इंसान बि बंदि थी वियो ऐं उहो बि टीप में हलियो वियो। त हुन चयो आहे त आउं बि ॾचे में त इंसान बि ॾचे में, ऐं चई त इंसान शायदि असांखे कोन थो वणे या इंसान जो जेको आहे सो असां वटि क़दुरु कोन्हे को। इहो पासो अलॻि। इन खां अलावा हिन जो जेल में वञणु ऐं 40 ॾींहंनि में सांघड़ लिखणु हिकिड़े मौजज़े खां घटि कोन्हे को। ऐं उन सांघड़ में जेके हुन तजुर्बा ॾिना आहिनि ऐं उहे जेके माण्हू कैदी हुन सां जेल में मिलिया आहिनि ऐं रेफरेंसिस हुनखे जेके मिलिया आहिनि, सांघड़ बज़ाहिर त उहो नाविल आहे, पर हीअ नाविल कोन्हे, इहा हिस्ट्री आहे, तारीख़ आहे ऐं सची तारीख़ आहे। कंहिं ॾाहे अंग्रेज़ ॾाहे चयो त तारीख़ ऐं कहाणी में फ़र्क़ु इहो आहे त तारीख़ में नाला सचा ऐं ॿियो सॼो कुझु कूड़ हूंदो आहे, कहाणी में नाला कूड़ा ॿियो सॼो कुझु सच हूंदो आहे। त हिन में नाला बि कई सचा आहिनि, सच आहे ई आहे, सांघड़ सॼो जो सॼो सच आहे ऐं उहो मज़ाहमत जो उहो नाविल आहे जंहिंजो मिसाल शायदि असांखे सॼी सिंधी नाविल निगारी में न मिले जेतिरो हिकिड़ो ज़ख़ीम नाविल ऐं उन में जेके वाक़िया दर्ज थियल आहिनि। अच्छा, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन नाविल जी इहा आहे जंहिं ते अॼु ॾींहं ताईं मूंखे नाहे मिलियो को स्कॉलर या जंहिं उन जी हिन नाविल मां पॉइंट आउट कई हुजे ॻाल्हि, उहा आहे हिन नाविल में औरतुनि जो किरदारु इंतिहाई मुनफ़रिद किरदारु आहे। पीर साहिब जो हिकिड़ो ख़िताबु हिन में शामिलु आहे, हू पंहिंजे गाज़ियुनि सां ख़िताबु करे थो, नौजवाननि सां ख़िताबु करे थो, मुरीदनि सां ख़िताबु करे थो। मुरीदनि खां सवाइ जेके ॿिया आहिनि उहे बि उन्हनि जे टोले में शामिलु आहिनि। हिकिड़ो नौजवान आहे, उहो चए थो पीर साहिब खे त साईं मुंहिंजो नालो लिखो, त पीर साहिबु चए थो त फ़क़ीर तुंहिंजो नालो छा आहे? चयोसि मूंखे फ़क़ीर न सॼो, ऐं मुरीद कोन आहियां। त हिते हू क़ुर जी आयत ॾिए थो त मालिक रुॻो ख़ुदा जी ज़ात आहे, असां सभई फ़ुक़रा आहियूं। पीर साहिबु हुनखे क़ुर जी आयत ॿुधाए थो ऐं उनखां पोइ हू चए थो बहरहाल फ़क़ीर छाकाणि त लक़ब मख़सूसु थियल आहे हुरनि जे लाइ, ऐं हुर कोन आहे पर तव्हांजी तहरीक सां गॾु बीठल आहियां, मुंहिंजो नालो लिखो ऐं विढ़ंदुसि। उहो नौजवान हुनखे चए थो ऐं उन सां गॾु ई बीठल हिकिड़ो वाणियो आहे, चए थो त हिन महते जो नालो बि लिखो। पाण पंहिंजे पाण खे चए त हिन काज़ में मूं महते जो नालो बि लिखो। त पीर साहिबु खिले थो, चए थो आउं बि जेको आहे सो मुरीद कोन आहियां ऐं हुर कोन आहियां, पर हिन नौजवान मूंखे जेको आहे सो जेको रस्तो ॾेखारियो ऐं सम्झां थो त आज़ादी खां सवाइ ॿी का वाह कान्हे का, ऐं तव्हां सां गॾु आहियां। हिकिड़ो वाणियो किरदारु आहे, उहो उन में पंहिंजो नालो लिखायो। ऐं इन खां पोइ औरतुनि सां पीर साहिबु मुखातिब थो थिए त पंहिंजूं चूड़ियूं ऐं कंगण विकिणो, हथियार वठो ऐं हथियार हलाइणु सिखो, बवक़्ति ज़रूरत तव्हां जीअं इहे इस्तेमालु करे सघो ऐं पंहिंजे पाण खे बचाए सघो। तव्हांखे हथियार सिखणा आहिनि, हथियारनि जो इस्तेमालु सिखणो आहे। ऐं औरतुनि खे उहो पीर साहिब जो किताबु आहे। उनखां पोइ साबरा बसरा ऐं ॿियूं केतिरियूं औरतूं आहिनि नाविल में
जेका का जेका सो जासूसी जो कमु थी करे, का नर्सिंग जो कमु थी करे, का उन्हनि गाज़ियुनि खे कंहिं तरीक़े सां सपोर्ट थी करे, का कंहिं तरीक़े सां सपोर्ट थी करे। औरत जो किरदारु जेको सांघड़ में आहे उहो शायदि कंहिं नाविल में हिकिड़ी सिंधी औरत जो किरदारु ॾिनो वियो। तमामु सघारो किरदारु आहे औरतुनि जो, न रुॻो इन सांघड़ में, पर जेको समरकंदी सूफ़ नाविल आहे उस्मान डिपलाई साहिब जो, उन में औरत मज़लूम बि ॾेखारियल आहे त औरत ख़ुदि मुख़्तार बि ॾेखारियल आहे। ख़ुदि मुख़्तार औरत जो कंहिं बि लिखणी में ज़ाहिर करण मां मुराद आहे हू औरत खे ख़ुदि मुख़्तार ॾिसणु चाहे थो। हिकिड़ी नौजवान छोकिरी आहे जेका दाह खणी थी वञे पीर साहिब वटि त मूंसां ज़ुल्म थियो आहे ऐं ॾाढा साईं करे हुन सां मुखातिब थी थिए, त हू हुनखे पीर साहिब चए पंहिंजे उन एलचिन खे या जेके हुनजा चेला आहिनि, मुरीद आहिनि, उन्हनि खे दड़को ॾेई करे चए थो छा तव्हांखे हिन आदाब, तव्हां हिनखे आदाब न सेखारिया आहिनि त घोट सां कुंवार कीअं मुखातिब थींदी आहे। त उहा छोकिरी आहे 12-13 सालनि जी, उहो मुंहिंजी थी पए त घोट छा, कुंवार छा, ऐं किथे अची वई आहियां। त उन में जेको आहे सो हुननि जेका असुलु जेका घरवारी आहे उहा उते अचे थी ऐं हुन पीर सां जेका जुठ करे थी, उन्हनि जी चए थी त हिन मासूम न्याणी खे छा छोरनि खे छॾे हाणे मासूम न्याणियुनि जे पोयां पियो आहे। इहो डायलॉग आहे हुन जेको आहे सो हुन नाविल जो। अर्ज़ु थो कयां असांजे दोस्त ऐं लेखक जनाब फ़हीम नूनारी साहिब खे त उहे अचनि ऐं जनाब मोहम्मद उस्मान डिपलाई साहिब जे बारे में पंहिंजे ख़्यालनि जो लिखत में इज़हार कनि। जनाब फ़हीम नूनारी। मथे ऐं साम्हूं वेठल सभई दोस्त भाउ ऐं भेनरूं, जीअं सिंध जे उस्मान डिपलाई जहिड़ा किरदार सिंध में जीअनि छा, सो मुंहिंजी गुफ़्तगू इंतिहाई मुख़्तसर हूंदी। हीअ एब्स्ट्रैक्ट आहे मुंहिंजे रिसर्च पेपर जो। अयूब जो शाही हुकुम हूंदो आहे, अयूब शाही जो त 6 मिंट ॻाल्हाइणो आहे, 7 मिंट न आहे ॻाल्हाइणो। उस्मान डिपलाई जी ज़िंदगी जा जेके किरदार आहिनि या उस्मान डिपलाई जी जेका शख़्सियत आहे, शेर सही चई वियो त हू रिनाइसेंस जो निशात सानीअ जो सिंध में हिकिड़ो इस्तारो हुयो। वसीलनि जी अणहूंद, अकेलो फ़र्द, टाइपराइटर सूटकेस में, प्रेस पाण सां गॾु सॼी सिंध खे मक़सदा जीआरे वियो। जेके जबर ऐं ज़ुल्म जूं कोड़कियूं हुयूं, वॾेराशाही ऐं तीरप्रस्ती, उन ख़िलाफ़ु उन जिहाद जो झंडो जेको बुलंद कयो थर मां, ॾेफले मां, उहो सिंध जी कुंड कुछ ताईं उनजो आवाज़ु पहुतो। ऐं थोरे अरसे में हुन जेको उन जबर ऐं ज़ुल्म जा जेके घाणा हुआ, उनखे जेको कमज़ोर ऐं नेस्त करण लाइ हुन खां जेको बि बची सघियो त हुन कॾहिं बि मक़सदा सुख जो साह न खयों, थक किथे बि न भॻो पंहिंजी ज़िंदगी में। सदायती डिपलाई लाइ 2 शेर पढ़ी पोइ मां पंहिंजो मुख़्तसर साथ पढ़ंदुमि। एब्स्ट्रैक्ट। सदायती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए, मूं सां हले सा जी मिठो न करे। हलो हलो मलू मांझिया, वेरनि वठो वेर, थींदो सॾु सवेर सुबुह शहीदनि खे। त हुन पंहिंजा जेके वेर हुआ, जेके अंदरि में उदमा हुआ, तूफ़ान हो, त उनखे पंहिंजी लिखत जी सूरत में त मुंहिंजो जेको हीउ एब्स्ट्रैक्ट आहे मक़ाले जो, त मोहम्मद उस्मान डिपलाई जो अंधी तकलीद, अंधनि अक़ीदनि ख़िलाफ़ु जिहाद, सिंध में जेको पीर परस्ती ख़िलाफ़ु अलम बुलंद थियो। डिपलाई साहिबु पंहिंजी सोच ऐं अमल में हिकु इनकलाबी इंसान हो। लिखण जी त ॼणु मशीन हो, मशीन हो। मिर्ज़ा ख़लीद बेग खां पोइ मोहम्मद उस्मान डिपलाई अदब ऐं समाजियात जी दुनिया जो सगारो किरदारु आहे, जंहिं मुआशिरे में फैलियल ॿाट ऊंदाई में रोशनी पखेड़ी 150 खां वधीक किताबनि जो तोहफ़ो मादरे वतन सिंध, सिंधी ॿोली ऐं समाज खे ॾिनो। हुनजी न्याणी सुरैया उस्मान डिपलाई साहिब ते तहक़ीक़ कंदे लिखे थी त सियासी लिहाज़ खां डिपलाई कॾहिं को बुलंद बाला मक़ाम या शख़्सियत बणिजणु कोन चाहियो। संदसि हर क़दम तोड़े अमल में सोच सिर्फ़ु इहा ई हुई त इंसान थी रहे ऐं इंसान जी बुनियादी हक़नि
तोड़े उन में बहितरी ऐं बहबूद लाइ जदोजहद कंदो रहे। कुझु किताबनि जा नाला जंहिं सां डेपलाई साहिब जी ज़हनी ओसर ऐं अंदरि जा उदमा ख्वाब ख़्याल चिटा नज़र अचनि था। उन में जेके मुहरत किताब आहिनि इंसान जी तारीख़, सांगड़ नाविल, इनकलाबी ईरान, आज़ादी जी जंग 1857 वारी आज़ादी जी जंग, मुर्शिद जूं टंगूं, नूर तौहीद, कांग्रेस नाटक ऐं कुते जो पुटु। ओस्मान डेपलाई वॾेरनि वटि नौकरी कंदे बि 100 खां मथे किताब लिखिया। लिखणु ऐं पढ़णु हुनजी ज़िंदगी जी बुनियादी मश्क ऐं मशीन हुई। डेपलाई जे दौर जो इल्मी, अदबी, सियासी ऐं समाजी मंज़रनामो पसमानदा हो। ख़ासि तौरु थर जे इलाइक़े वारो हिसो ॾुकार जो शिकार हो। ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं आम इंसान सां थींदे हुन पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं। उन मुशाहिदे ऐं तजुर्बनि हिन खे पीरी मुर्शिदी ऐं वॾेराशाही जे अंधनि अक़ीदनि ऐं रवायतुनि ख़िलाफ़ु लिखण ते आमादा कयो ऐं संदनि अंधनि अक़ीदनि रवायतुनि ख़िलाफ़ु हुन पंहिंजे फ़हम ऐं फ़िक्र वारी तेज़ तलवार ख़ुदा जी ख़ल्क़ अवाम जे शऊर जी आबियारी ऐं आज़ादी लाइ इस्तेमालु कई। हुन पंहिंजी हयाती में किथे बि थक न भॻो, ॾींहं राति मुसलसल जदोजहद जे मैदान में रहियो। हू हिकु बावकार आज़ादु इंसान सिंध धरती ते ॾिसणु चाहे पियो। अहिड़े आज़ादु इंसान जी तख़लीक़ ऐं ताबीर वारे सफ़र में हुन अणगुणिया ड्रामा, कहाणियूं, अफ़साना, नाविल ऐं कालम लिखिया जेके ऊंदहि में रोशनी जो कमु ॾियणु लॻा। सिंधी मुआशिरो उन वक़्तु चौतरफ़ पीरनि मुर्शिदनि जी कूड़ियुनि कोड़कियुनि में फाथल हो। ओस्मान डेपलाई वक़्त जो वॾो सोशल साइंटिस्ट, समाजी साइंसदान हो, जंहिं मुख़्तलिफ़ किताब, पंफलेट ऐं अफ़साना लिखी रोशनी जो बम्बट भड़कायो। उन्हनि में हुन जूं मशहूरु कहाणियूं ऐं अफ़साना टिट शाह, मुर्शिद जी पगड़ी, मुर्शिद जो घोड़ो, मुर्शिद जो हज, मुर्शिद जो चालीहो, मुर्शिद जी धीअ, मुर्शिद जी ॾाढ़ी, मुर्शिद जूं टंगूं, मुर्शिद जो ॿकर, मुर्शिद जो उठ, खदड़े जी गदी, सैयद ऐं कुंभर, सैयद जो उठ, नथ जो हज, कावड़िल मुरीदाणी, निभागी मुरीदाणी, नांगे शाह जो कंडो, कलंदर जो हिंदोरो, रिढ बीबी, राज़ी शाह जी रोक, दस्तगीर जी ॿारहीं, इहे ऐं संदनि ॿिया किताब। ओस्मान डेपलाई सोशल साइंटिस्ट, समाजी साइंसदान, समाज सुधारक ऐं फ़िक्री तौर ते अवाम दोस्त दानिश्वर हुअण जी हैसियत में इहा ॻाल्हि चङी तरह ॼाणे वरिती हुई त सिंधी समाज पीर परस्ती जहिड़नि अंधनि रस्मनि करे रोशन दुनिया खां कई ॾहाका ऐं सदियूं पुठिते पयल आहे। तंहिं करे इंसान खे बुनियादी इंसानी हक़ ऐं बुनियादी इंसानी आज़ादी, ह्यूमन राइट्स तॾहिं हासिलु थींदा जॾहिं हू इल्मु हासिलु कंदो। उहा इल्म जी रोशनी हू फॉर्मल ऐं इनफॉर्मल एजुकेशन, सहाफ़त, ड्रामा, कहाणियुनि ऐं अफ़साना नवीसी ज़रिए करणु लॻो। हुन जी कलम खे पर लॻल आहे, लफ़्ज़ शोलो थी भड़कंदो हो। मज़हर सिद्दीक़ी लिखे थो, असांजो बुज़ुर्ग मोहम्मद उस्मान डेपलाई वॾो आलिम ऐं मुहक़िक़ हो। हू हिकु अज़ीम मुजाहिद हो। आउं सम्झां थो एॾो जरी माण्हू सिंध जी सरज़मीन ते न आयो जेॾो मोहम्मद उस्मान डेपलाई हो। मोहम्मद उस्मान डेपलाई हो, संदसि कलम ॼण त विज जहिड़ा चिमकाट कंदो हो। कलम संदसि तलवार हो। डॉक्टर नबी उस्मान बलोच लिखे थो, डेपलाई जो जुरत वारो क़दम सिंध जे मुस्लिम मुआशिरे जे अंदरूनी इस्लाह वारो खयों ऐं जाइल अवाम जे वहमनि, विसवसनि ऐं कूड़नि पीरनि जे करतूतनि जे ख़िलाफ़ु लिखणु शुरू कयई। मोहम्मद उस्मान डेपलाई संदसि समाज ते मोहम्मद उस्मान डेपलाई पंहिंजे शुरूआती दौर में इस्लामी रंग में रंगियल हो। उन ज़माने में आम इंसानी मसइलनि खे इस्लामी ऐनक सां पंहिंजे गुफ़्तार ऐं कलम सां बयानु कंदो हो। खेनि 1947 में पाकिस्तान ठहण ऐं तुर्त 1954 में 1 यूनिट ग्रेटर पंजाब जो तोप जेको मज़लूम क़ौमनि जी गिची में विधो वियो हो त शेख अयाज़, रशीद भट्टी ऐं ॿियनि तरक़ी पसंदि अदीबनि समेत ओस्मान डेपलाई खे बि क़ैद कयो वियो। नतीजे में हिन जी सोच बदिलिजी वई। साईं जेम्स लिखे थो, 1 यूनिट क़ाइमु थियण खां पोइ ई हुबल वतनी जे रंग में रंगिजी वियो। शमसुद्दीन उर्साणी डेपलाई साहिब लाइ लिखे थो त डेपलाई रूसी, चीनी, जापानी कम्यूनिस्टनि आज़ादी जी तहरीकनि ते केतिरा ई नाविल ऐं कहाणियूं तर्जुमो कया।
उन्हनि में जापानी गुडी ऐं मैक्सम गोर्की जो मशहूरु नाविल माउ जो तर्जुमो शामिलु आहे। हक़ीक़त में टेपलाई साहब पंहिंजनि ख़्यालनि ऐं उसूलनि जो अहिड़ो जबल हो जेको न की झुरियो न झुकियो, सदाई ऊचो ऐं अॾो रहियो। टेपलाई हिक ई वक़्त में 4 महाजन ताईं इहा जंग लड़ी। हिकिड़ो पीर, ॿियो मुल्लो, टियों ज़मींदार ऐं शाहूकार, चोथों कामरो। सूर्या सूद लिखे थी त टेपलाई उन्हनि किरदारनि खे कारियर नांग खां वधीक ख़तरनाक सम्झे थो, छो त कारियर नांग त फ़क़ति जिस्मानी तौरु मफ़लूज बणाए थो, पर ही माण्हू जे ज़हन खे मफ़लूज करे छॾनि था। टेपलाई पीर परस्ती खे सभ खां वधीक ख़तरनाक कैंसर जी बीमारी सम्झे थो। पीर मुर्शिद न रुॻो मुरीद खे जाइल रखे थो, बल्कि हू माली तौरु फुरलुट करे आम इंसान खे ग़ुलाम बणाए ऐं वॾी ॻाल्हि त ज़हनी तौरु मफ़लूज बणाए थो, दाइमी ग़ुलामी जे अंधेरे में रखे थो। मौक़िक़ सूर्या सूद लिखे थी त टेपलाई इहो बि ॾिठो त बदीन जे मेले ते जेके माण्हू 100 उठ काहे वेंदा हुआ ऐं मुर्शिद जे अचण वक़्तु जंहिं वटि जेका हड़ मूड़ी हूंदी हुई सा उन जे हवाले थी वेंदी हुई। टेपलाई समाज जी अहिड़े नासूर ऐं अंधी तकलीफ़ ख़िलाफ़ कलमी जिहाद कयो। सिंधी समाज में शऊर जनम वरितो, माण्हुनि जा सूर घटिया। टेपलाई रवायतुनि खे टोड़ियो, तहम परस्ती, पीर परस्ती ऐं ॾाढ ख़िलाफ़ कलम खयो। हुनजो कलम कात ऐं कुहाड़ी वांगुरु हलियो। कंहिं शहर आहे, कंहिं माण्हू मंझि मणिया, पर मूंखे अहिड़ा मुड़ुस वणिया जे जग सारो जरकाए विया, पर पंहिंजो पाण भुलाए विया। जीअं सभ खां पहिरीं त आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान तरफ़ां सिंध जे थर वारे वारियासे इलाइक़े टीपले जे वॾे अदब परवत सानियाबंद नाले वारे कलमकार मोहम्मद उस्मान टीपलाई जे कलमी ख़िदमतनि खे भेटा ॾियण जे तक़रीब जे मुंतज़मीन खे मंजता थी ॾियां। हिन क़िस्म जे तक़रीब लाइ मूं पाण सिंधी अदबी संगत वारनि खे रिक्वेस्ट कई हुई, पर उन्हनि खां अॻु डॉक्टर अयूब शेख लोक वरसे जे महफ़त कमेटीअ जे महफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंजे लाइ खीरूं ॾियणी। पंहिंजे मकाले पढ़ण खां अॻु में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं असां शेयर करणु चाहियां थी, उहा इहा त आउं पंहिंजो टीपलाई साहिब जो अदब लिखियलु नंढे लाकूं त मूं पढ़ियो। टीपलाई साहिब जिन जी फैमिली टीपले में असां सां पाड़ेसरी हुई ऐं असां टीपलाई कम्यूनिटीअ जा आहियूं ऐं हैदराबाद में साॻिए रीति आहे। ऐं टीपलाई अदब जो असांखे नंढपण खां शौक़ु हो, त पढ़ियो त नंढपण में, पर वरी मुंहिंजो सिंधी सब्जेक्ट हो त अॻियां हली MA लेवल ते या PhD में बि मूं टीपलाई साहिब जे कम जे बारे में सोचियो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो आहे टीपलाई साहिब ते PhD करे कोन सघियसि। मुंहिंजे सिंध यूनिवर्सिटीअ जे जेके गाइड हुआ उन्हनि मना कई त हिन ते अॻु में MPhil ऐं PhD थी चुकी आहे, तंहिंजे करे तव्हांजो मथां टॉपिक रद्द थी वञे, पर मूं कुझु मैटर जमा कयो। वरी उन खां पोइ PhD कंप्लीट थियण खां पोइ मूं CSS अकेडमीज़ में हैदराबाद में सिंधी पढ़ाई, त उते CSS PCS जा जेके पेपर्स हुआ प्रीवियस ईयर्स जा, उहे जॾहिं मूं ॾिठा त टीपलाई शनासी ते जेके क्वेश्चन हुआ शागिर्दनि खे, उन्हनि मां केतिरनि जा जवाब न थिया आया। मूं सोचियो त सिंध जे हिन मोहसिन ऐं इंसान दोस्त अदीब ऐं असांजे पंहिंजे टीपलाई हुअण जी हैसियत सां, हिकु लेखकार हुअण जी हैसियत सां मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त जेकी कुझु मूं लिखियो आहे हिन खां वधीक ॿियो लिखी ऐं टीपलाई साहिब जे बारे में ज़ाहिर करियां। त मूं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते टीपलाई साहिब जे फ़न जे बारे में मज़मूनी मक़ाला लिखणु शुरू कया, जेके छपिया अख़बारुनि में, रिसालुनि में। ऐं हिकिड़ो मज़े जहिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो 180 सुफ़्हनि जो किताबु तयारु थी वियो। उहो किताबु अणछपियल आहे। किताब जो उनवान आहे समाज सुधारिक इनक़लाबी अदीब मोहम्मद उस्मान टीपलाई तारीख़ जे आईने में। इन किताब जो ख़ूबसूरत ऐं तवील मुहावरो टीपलाई साहिब जिन जे ॾोहिटे रफ़ीक टीपलाई लिखियो आहे। पुठ पन्नू यानी बैक टाइटल उहो यूसुफ शाहीन साहिब लिखियो आहे, जंहिंजो उनवान आहे ॾाहप जो धणी मुंहिंजो दोस्त मुंहिंजो मुर्शिद मोहम्मद उस्मान टीपलाई। हिन किताब में टीपलाई साहिब जे पहिरीं किताबु क़ुरानी दुआऊं या वालीअ दर वेनतियूं 1936 ऐं आख़िरी किताबु इनक़लाबी ईरान 1980, इन्हनि में अहम किताबनि जो जाइज़ो आहे, तहक़ीक़ी जाइज़ो आहे ऐं उन में ज़ब्त थियल नावल ऐं इनाम याफ़्ता नावल शामिलु आहिनि।
ऐं पहिरियों किताबु इहो हो पुरानी दुआऊं, जंहिंमें ॾीपलाई साहिब जो पूरो नालो मोहम्मद ओस्मान ॾीपलाई 1936 में आयो। पोइ ॾीपलाई नालो उन्हनि जी शनाख़्त बणिजी वियो। ॾीपलाई साहिब जा लिखियल अफ़साना, नाटक ऐं दीनी किताब, तर्जुमा, सहाफ़त, लतीफ़ तनासी, इदारिया ऐं पंहिंजो शेर ऐं शाइरीअ जो शौक़ु। ॾीपलाई साहिब खे शेर ऐं शाइरीअ जो शौक़ु हो। जॾहिं हुननि जा एतिरा किताब उथलाया मूंखे ख़बर पई हर किताब में शाइरी आहे, माना उर्दू, सिंधी, फारसी, ऐं उन में शेर अहिड़ा सुहिणा सुहिणा मौक़े जे मुनासिबत सां, ऐं तंहिंखां पोइ उन्हनि जी ज़ाती शाइरी जेका मेरान में छपी हुई, पोइ उन्हनि जो मूं हिकिड़ो अलॻि मक़ालो लिखियो आहे। त बहरहाल उन किताब में ॾीपलाई साहिब ते लिखियल 10 किताबनि जो जाइज़ो शामिलु आहे। ऐं मुंहिंजे इन हीअ किताब लिखण जी मक़सदियत इहा हुई त नौजवान नसल खे ख़बर पवे त ॾीपलाई जो फ़िक्र ऐं फ़हम छा हो, जेको असांजो ईंदड़ नसल उन ॻाल्हि खां शनासा घटि आहे, या हुन जे कम जी मक़सदियत कहिड़ी हुई, ॾीपलाईअ छा चवणु चाहियो, ऐं छा हू पंहिंजो कमु कामयाबीअ सां माण्हुनि ताईं पहुचाए वियो, पंहिंजे पढ़ंदड़नि ताईं पहुचाए वियो, ऐं जे हा त उन जा कारण कहिड़ा हुआ, हुनजे कामयाबीअ जा कारण कहिड़ा हुआ, जेको हुनजो अदब अॼु बि क्लासिकल अदब शुमारु थिए थो। ऐं इन में ॾीपलाई साहिब जो वॾो कमाल इहो हो, हू पंहिंजे पढ़ंदड़नि जे वेझो, हू पंहिंजे पढ़ंदड़नि जा जेके ख़त ईंदा ईंदो उहे माण्हुनि खे जवाबु ॾींदो हो। उनखां सवाइ 100 हंधनि ते उन जा किताब अचंदा हुआ, सिंध में नॉवल वग़ैरह जेके छपबा हुआ 100 खां वधीक हंधनि ते उन्हनि जी तरसील थींदी हुई। इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि हुई। इंसान रिसाले जे स्टार्ट में लिखियलु आहे त मोहम्मद ओस्मान ॾीपलाई वलद हबीबुल्ला ॾीपलाई, एडिटर, प्रिंटर, पब्लिशर, इस्लामिया प्रेस, उलहंदो कचो, हैदराबाद। त इन में आउं त सम्झां थी डिस्ट्रीब्यूटर जो लफ़्ज़ जो इज़ाफ़ो हुअणु खपंदो, छो जो ॾीपलाई साहिबु पंहिंजो किताब पाण माण्हुनि ताईं पहुचाया, ऐं हू मक़बूल हो पूरी सिंध में। जंहिं वक़्त में हुन लिखियो उनजे मक़बूलियत जो इहो आलम हो जो तमामु थोरे माण्हुनि खे उहो नसीबु थियो आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि बि हिन वटि वसीला घटि हुआ, वसीला घटि हुआ, हू साबरीन हो, तवकुली हो, त उनजे नेकनियतीअ जे करे हुनजो कमु माण्हुनि ताईं पहुचे थो। अॼु हिन प्रोग्राम जे विसादत सां ऐं ॾीपलाई साहिब जे नाटक नवेसी बाबति तव्हांखे ॿुधाईंदसि, छो जो ॾीपलाई साहिब जेके नाटक लिखिया उन्हनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां असीं 5-7 मक़ाला लिखी सघूं था। उन्हनि जी ॿोली, उन्हनि जो मवाद, उन्हनि जा मौज़ू ऐं मुकालमनि जो तरीक़ो, पर मूं सिर्फ़ु हिकिड़ो ई टॉपिक चूंडियो आहे त ॾीपलाई साहिब जे नाटकनि में समाज सुधारे जो पैगाम। ठीकु आहे, हाणे असां ॾिसूं त नाटक लिखणु ऐं ख़ासि तौर ते मयारी नाटक लिखणु हिकिड़ो फ़नी ऐं अदबी मरहलो आहे। फ़नी इन करे जो नाटक जो फ़न जेको आहे सो सिर्फ़ु लिखण सां महदूदु कोन्हे, उहो स्टेज ते पेश थिए थो, रेडियो जे महफ़त सां ताईं पहुचे थो, ऐं टेलीविज़न जे ज़रिए पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ नशरियाती इदारनि जे ज़रिए अचे थो। त नाटक खे लिखण वारो हर अदीब नथो हुजे, नाटक लिखण जूं पंहिंजूं घुरिजूं आहिनि। ऐं ॾीपलाई साहिब जंहिं वक़्त में लिखियो स्टेज ते पेश थिए थियो त उन्हनि जे घुरिजनि मुताबिक़ लिखियो, ऐं उन जा मुकालमा जेके आहिनि से उन हवाले सां उन लिखिया। कंहिं बि नाटक में मौज़ू, मवाद, मक़सदियत, ॿोलीअ जो इस्तेमालु, ख़ासि तौरु मुकालमा ऐं समाज जे मसइलनि जी नुमाइंदगी न हूंदी त उहो नाटक कंहिं नमूने कामयाबु कोन थी सघंदो। हाणे ॾीपलाई साहिब जे नाटकनि में कहिड़ियूं कामयाबियूं हुयूं उहे तव्हांखे आउं ॿुधायां थी। इन जे कलमी पोरे में नाटकनि जी तमामु वॾी अहमियत आहे। ऐं पहिरियों हिकिड़ो त हुन ॾीपलाई साहिब जी 14 नाटक लिखिया, पर उन मां 7 जो हिकिड़ो मजमूओ इंस्टीट्यूट ऑफ सिरियालॉजी आपा मेहताब अकबर राष्ट्रीय वारे दौर में जॾहिं उहा डायरेक्टर बि हुते, इहो छपरायो हो। 138 सुफ़नि जो किताबु आहे जेको BA इलेक्टिव जे कोर्स में सिंध यूनिवर्सिटीअ में शामिलु रहियो। उन में 7 नाटक आहिनि, ऐं हिते कुझु थोरो मुख़्तसिर आहे उन्हनि जे नाटकनि जा उनवान ॿुधायां थी। पहिरियों नाटक जेको ॾीपलाई साहिबु लिखियो उहो 1941 में आयो, गैरत उर्फ़ नूरजान जो पुटु, तारीख़ी ऐं इनक़लाबी नाटक आहे। शाहिदी, मज़ाहिया ऐं इस्लाही ड्रामो आहे। 1955 जे मेहरान रिसाले में छपियो। इस्लाम ते मुक़दमो, इस्लाम जे हुक्मराननि बाबति आहे, इबरत जे सिलसिले तहत 1949 में छपियो। सजाई मूड़ी इस्लाही नाटक आहे ऐं इहो किताब में शामिलु आहे। हिन में मिर्ज़ा गाज़ी बेग तारीख़ी नाटक आहे। वाबियरो इस्लाही नाटक आहे, 1956 जे मेहरान जे पहिरें पर्चे में छपियो। ॾुकार, मज़ाहिया ऐं इस्लामी ड्रामो आहे। 4 डिसंबर 1956 ते इस्लामिया दारी शायदि शाया कयो। निजूमी मज़ाहिया ऐं तंज़िया इस्लाही ड्रामो आहे। टिमाही मेहरान जे 1955 जे 4 पर्चे में छपियो।
आज़ाद चूंड इनकलाबी ड्रामो आहे, इस्लामिया दारुल इरशाद जे 1945 में शाया थियो। कांग्रेस नाटक इनकलाबी ऐं इस्लामी ड्रामो इस्लामिया दारुल इरशाद 1945 में शाया कयो। उन खां सवाइ डॉक्टर नाटक 16 सुफ़ा, कोर्ट नाटक 111 सुफ़ा, कांग्रेसी ॼार 125 सुफ़ा ऐं कांग्रेस ख़ुदि लफ़्ज़ कांग्रेस 200 सुफ़ा इहे नाटक बि आहिनि रिप्लाई साहिब जा। चंद नाटकनि मां, हिते असां वटि टाइम तमामु थोरो आहे, मुंहिंजो मकालो 12 सुफ़नि जो आहे, त एतिरो टाइम जेको आहे तव्हां मूंखे शुरू में ॿुधायो तॾहिं तव्हांखे 10-12 मिंट ॻाल्हाइणो आहे वधि में वधि, त इन जे करे कुझु डायलॉग्स ॿुधायां थी तव्हांखे त तव्हांखे मवाद जी नोयत जी ख़बर पए। गैरत उर्फ़ नूरजान जो पुटु नाटक 7 पर्दनि ते मुश्तमिल आहे ऐं इन में जहांगीर बादशाह जे दौर जे सचे वाक़े खे लेखक सुहिणे असलूब ऐं मुकालमनि सां पेश कयो आहे। जहांगीर चवे थो सैफला खे, मूं तोखे इन लाइ नवाब बनाए मोकिलियो हो त तूं खिली त हज़ारनि खे रुआरे खिली, तूं हली त लाशनि खे लताड़ींदो हली, तूं खेॾीअं त रैयत जे खून सां खेॾीअं। तोखे नूरजान जे पुटु हुअण जो फ़ख़्रु आहे त इंदर खे मुंहिंजे पुटु हुअण जो फ़ख़्रु आहे। ख़ुदा जो कसम रैयत मुंहिंजा बचाइनि, हू ग़रीब आहिनि त बि मुंहिंजा आहिनि। उन खां पोइ सजाई मूड़ी ॿियो नाटक आहे, इहो 16 एक्टनि ते मुश्तमिल आहे। हिकु नौजवान जी कहाणी आहे जेको मजीद नाले हूंदो आहे, सेठ याकूब उनजे एरिया जो हिकिड़ो सेठ हूंदो आहे जंहिं पैसो जाम हूंदो आहे, सरंदीअ वारो। उहो मदरसनि मौलवियनि ऐं पीरनि फ़क़ीरनि खे उन्हनि खे पैसा ॾियण जी बजाए के नौजवान खे स्कॉलरशिप ॾेई ॿाहिरि पढ़ण लाइ मोकिलींदो आहे। त सेठ याकूब उन नौजवान खे ख़र्चु ॾींदो आहे। मजीद जॾहिं पढ़ी मोटी ईंदो आहे त पंहिंजा पैसा वापसि कंदो आहे। सेठ याकूब चवे थो, छा तो मुंहिंजी मूड़ी सजाई कई या ॿिए कंहिं इल्म जे उञाइल जी उजाई, कंहिंखे पेरनि ते बीहारियो। जॾहिं कंहिं नकार में जवाबु मिले थो, सेठ याकूब चए थो, मजीद छा तो को अहिड़ो बेकस ॻोल्हे कोन लधो जंहिंखे बेकसीअ जे ओड़ा मां कढी। मजीद शदीद शर्मिंदो थींदो आहे ऐं उन सां वाइदो करे वेंदो आहे। आख़िर में उहो कंहिं ॿिनि माण्हुनि जी मदद करे पोइ उहो सेठ याकूब खे इतला ॾियणु ईंदो आहे। ॾीपलाई साहिब हिन नाटक जे महफ़ क़ौम खे सुजाॻ कयो आहे, तव्हां अॻियां अचो, समाज जे सुधारे जो कमु करियो, सरंदीअ वारा अॻियां अचो, ग़रीब शागिर्दनि जी जेके इल्म लाइ सिखनि पिया उन्हनि वटि पैसो कोन्हे उन्हनि जी मदद करियो ऐं तइलीम हासिलु कंदा त तव्हांजी सिंध पेरनि ते बीहंदी, क़ौम कामयाबु थींदी। शाइरी नाटक जेको आहे सो ॾीपलाई साहिब सिंधी नाटक जी 100 साल जशन जी स्टेज ते पेश कयो वियो 1980 में ऐं उहो कमिश्नर हैदराबाद जे ताउन सां थियो हो। उन में 8-9 ड्रामा पेश थिया हुआ, तंहिंमें शाइरी ऐं हिकिड़ो ॿियो ॾीपलाई साहिब जो ड्रामो हुओ जेको मूं पाण बि ॾिठो हुओ उन ज़माने में। ॾीपलाई साहिब ख़ुदि आयो बज़ार नफ़्से नफ़ीस ऑडिटोरियम में अची उहो नाटक ॾिठईं ऐं ॾिसण खां पोइ खे एॾो पसंदि आयो, ॾाढी वाखण कयूं, ॾाढो ख़ुशि थिया। ऐं उन में जेके अदाकार हुआ महबूब आलम, AR बलोच, याकूब ज़करिया, सिकंदर बलोच, छा त हुनजी अदाकारी। अॼुकल्ह असांजा जेके स्टेज ते नाटक था अचनि, अला जे दरमिया तौबा आहिनि, अहिड़ी हालत आहे, अहिड़ियूं वल्गर डांसिस आहिनि, अहिड़ा गंदा मुकालमा आहिनि जो फैमिलीअ सां गॾु ॾिसी नथा सघजनि। इहो नाटक असांजे सिंध जो, सिंधी क़ौम जो या इवन पाकिस्तान जो अलमरा आर्ट्स काउंसिल में थियनि था। ऐं सम्झां थी त अहिड़ा नाटक जेके जंहिंजी न मुकालमो आहे, न मौज़ू आहे, न मवाद आहे ऐं न का उन्हनि में रहनुमाई आहे, अहिड़नि खां बहितर आहे त नाटक ई न कया वञनि। त इहो जेको आहे न सो ॾीपलाई साहिब जा नाटक जे हिन दौर में वरी उथलाए पेश कया वञनि त असांजे नाटक नवीसनि खे, हिदायतकारनि खे वॾी रहनुमाई मिलंदी। हींअर आउं गुज़ारिश थो कयां पंहिंजी भेण नजमा महेश्वरी खे त हू अचे शेख हयाज़ जो गीत ॿुधाए। असांजी भेण नजमा महेश्वरी। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ, बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ जाम मीना रहे न रहे, जाम मीना रहे न रहे, जाम मीना रहे न रहे, जाम मीना रहे न रहे। मुंहिंजे अखड़ियुनि
नखड़ियुनि जूं आदतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ ज़िंदगी तलख़ हुजे त हुजे, ज़िंदगी तलख़ हुजे त हुजे, ज़िंदगी तलख़ हुजे त हुजे, ज़िंदगी तलख़ हुजे त हुजे। रूह में सो मलाहतूं रहंदियूं, रूह में सो मलाहतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ सरहदे ग़म क़रीब आए दो, सरहदे ग़म क़रीब आए दोस्त, सरहदे ग़म क़रीब आए दोस्त, सरहदे ग़म क़रीब आए दो। साण कैसी मोहब्बतूं रहंदियूं, साण कैसी मोहब्बतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ तुंहिंजे पहलू में कैसी ताईं दो, 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 तुंहिंजे पहलू में कैसी ताईं दो। अबले आदम जूं जन्नतूं रहंदियूं, अबले आदम जूं जन्नतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ शाह खां पोइ अयाज़ ॿुधा, शाह खां पोइ अयाज़ ॿुधा, शाह खां पोइ अयाज़ ॿुधा, शाह खां पोइ अयाज़ ॿुधा। सिंध में कंहिं जूं आयतूं रहंदियूं, सिंध में कंहिं जूं आयतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ, बि ख़बर नाहे पर मरण खां पोइ, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं, तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। जी सर। महिरबानी अयूब साहब। आउं सहाफ़त पढ़ाईंदो बि रहियो आहियां। असीं ॿारनि खे पुछां भई तव्हां जॾहिं कंहिं माण्हू ते ॻाल्हाइणु चाहियो था, लिखणु चाहियो था, छो था लिखो? त आउं अॼु जॾहिं दीपलाई साहिब ते ॻाल्हाइण लाइ बीठो आहियां तॾहिं आउं ॿुधाइणु चाहियां थो आउं छो थो ॻाल्हाइणु चाहियां। हिकिड़ो त इहो आहे त आउं बि थरी आहियां, दीपलाई साहिब बि थरी हो, ऐं दीपलाई साहिब पंहिंजी ज़िंदगी ईअं ई शुरू कई जीअं हिकिड़ो थरी माण्हू शुरूआति कंदो आहे, सॼो ईअं आहे। ॿियो इहो आहे त जॾहिं आउं मिडिल स्कूल जो, हाई स्कूल जो शागिर्दु हुउसि तॾहिं दीपलाई साहिब जा उहे समूरा किताब जंहिंजो ज़िक्र असांजे फ़हीम साहिबु कयो या असांजे अॼु डॉक्टर परवीन कयो, त उहे मूं तॾहिं पढ़िया हुया। त मुंहिंजे सॼे इन सियासी शऊर ते जेको बि अकुल आयो, इल्मु आयो, उन ते उनजी हिकिड़ी वॾी छाप आहे। इहा छाप को एतिरी कोन्हे, ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे त जॾहिं आउं हैदराबाद आयुसि, अची पढ़णु शुरू कयुमि, नौकिरी शुरू कयुमि, सियासत शुरू कयुमि, तॾहिं बि दीपलाई साहिब सां हिकिड़ो वास्तो रहियो, तालुक़ु रहियो। मूंखे यादि आहे त असां यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त असांजो दोस्त आफ़ताब मेमन जंहिंजो
इहो ज़िक्र कयो। असां हिकिड़ो रिसालो छपणु चाहियोसीं ते आऊं आफ़्ताब ऐं ॿियो असांजो दोस्त नज़ीर अब्बासी जेको ज़िया जे दौर में हारिजी वियो टार्चर कैम्प में, त उहो गॾिजी असांखे कढणो हो। आफ़्ताब चयो त इहो डीपलाई साहब खां पुछूं तव्हां हुते हली त भई कीअं छपो कीअं कबो। ख़ैर वियासीं डीपलाई साहब वटि। मूंखे यादि आहे त हुन आफ़्ताब खे चयो त ॻाल्हि त सुठी आहे, आउं कोन कंदुसि, आउं तव्हांखे ॾस ॾियां थो, महमूद आलाई साहब मीरपुर ख़ास में उन खां वञी छपरायो। त मूंखे त ख़ैर ख़बर हुई त इहो छो न पियो थिए, पर आफ़्ताब जो इहो हो त उहो हिकिड़ो पंहिंजे तौर सां ज़िद पियो करे। त असुलु किसो हुयो त डीपलाई साहब ते डीपलाई जी प्रेस ते मुसलसिल हिकिड़ी एजेंसियुनि जी हुकूमत जी हिन जी नज़र हूंदी। तूं न पे चाहियो त हू को अहिड़े क़िस्म जी शइ करे जंहिंमें हू अञा वधीक ॾचे में पए ऐं असांखे वधी उन ॾचे में विझे। पोइ पर असां उन ते हिकिड़ो अमल कयोसीं। हीउ हिकिड़ो वॾो हुन सां रहियो। ॿी जेका शइ उन सां डीपलाई साहब सां जेका बि असांजी ज़ाती अटैचमेंट आहे उहा मज़ेदार आहे त मुंहिंजा ॿार जेके आहिनि से अदी सुरैया जा स्टूडेंट आहिनि मॉडल स्कूल में। आउं जॾहिं ज़िया दौर में गिरफ़्तार थियसि, जेल वियसि, तक़रीबन 5.5 साल हुयुसि, त हुन ॿारनि खे जीअं गिरफ़्तारी जी ख़बर पई त हुननि घुरायो। उन्हनि चयईं बाबा तव्हां हिते हितां पढ़ंदा रहिजो, तव्हांखे को फ़िक्र कोन्हे, सुहेल असांजो भाउ आहे, कामरेड आहे, असीं तव्हांजी फ़ी बि उनजी पाणे असीं कंदासीं, उन तव्हां फ़िक्र न कयो। त हीउ हिकिड़ो ॿियो मतिलबु डीपलाई साईं मोहम्मद उस्मान डीपलाई हुनजी फैमिली जो इहो सॼो हिकिड़ो मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते जेको हुनजो कंट्रीब्यूशन ऐं इम्पैक्ट आहे उहो तमामु वॾो आहे। जेकॾहिं डीपलाई साहब ते वेही करे ॻाल्हाइजे थो इन में ज़ाहिर त जीअं हर माण्हू जी ज़िंदगी जा हिकिड़ा पंहिंजा ज़हनी इर्तिका हूंदी आहे। डीपलाई साहब जी बि आहे उहो हिकिड़ो 40 जे शुरू वारे दौर में हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे पको मुस्लमान ॿुधाए पिए त भई जमात इस्लामी जो, या त मूंखे बि इलाही देरि सां ख़बर पई त उहो जमात जो बि हुयो, न त जंहिं पीरियड में आउं मिलियोसि त असां को माण्हू यकीन ई कोन कंदो त हीउ वाक़ई को जमात में रहियो बि हूंदो। इहो लेट 60s जी ॻाल्हि आहे, तॾहिं असीं मिलिया हुआसीं। त उहो हिकिड़ो शुरू जो उहो पीरियड आहे। ऐं पोइ जेको हुन सॼो आहे उहो हिकिड़ो सिंध में जेको पीर परस्ती क़बर परस्ती इन जी जेका बिदत हुई जंहिं चइजे, उन जे ख़िलाफ़ु हुनजो वॾो हिकिड़ो जहाद आहे। उहो असांजे लाड़ वारे पासे 2-3 माण्हुनि जो वॾो सारो इन हवाले सां कमु आहे। डीपलाई साहब, मौलवी अहमद मल्हा, अली दर्स हुयो, गिरोड़ी साहब बि। इहा अलॻि शइ आहे त गिरोड़ी साहब सॼी उमिरि उन जे ख़िलाफ़ु विड़ियो। अॼु गिरोड़ी साहब ते बि जेको आहे सो वॾो सारो मक़बरो ठहियलु आहे, दरगाह ठही वई आहे। उहो हिकिड़ी तारीख़ जी पंहिंजी हिकिड़ी सतम ज़रीफ़ी आहे। बहरहाल त हीउ हुन माण्हू जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन। मूंखे यादि आहे त डीपलाई साहब जे करे मूं अहमद मल्हा जो मौलवी जो उहो पढ़ियो, मता मेड़ा मक़ामनि ते सजन संभरिया सलामनि ते मथी दिलगीर ऐं दिलगी, उहो मूंखे अञा ताईं यादि आहे। त हीउ उनजो हुयो। बाक़ी जेको आउं सम्झां थो त पाकिस्तान ठहिण खां पोइ हिकिड़ी ॿी तब्दीली आई। ऐं जीअं सभिनी माण्हुनि खे हुयो, ख़ासि तौर सां जेके बि पाकिस्तान में मुस्लमान थियो वेठा उन्हनि खे हुयो त सभु कुझु चेंज थी वेंदो, उहो न थियो। त हिकिड़ी डीपलाई साहब खे हिते हिकिड़ी डिसअपॉइंटमेंट थी। पर आउं सम्झां जेको मेजर वॾी तब्दीली डीपलाई साहब में उहो पंजाब इन जॾहिं वञणु ठहे थो उन जी आहे। छो त आउं डीपलाई साहब जी इलाही सारियूं शयूं लॻातार पढ़ंदो रहियो आहियां। त उन में इहा आई, उन महिल उनजो जेको आहे उहो मज़हबी ऐं हीउ जेको रुॻो हुन जेको पीर परस्ती क़बर परस्ती मज़ार परस्ती वारो उनजे ख़िलाफ़ु जेको कमु कयो पिए, उन बदिरां उहो इन क़ौम परस्ती ते आयो। अयूब ख़ान जॾहिं सिंधी ॿोली जे ख़िलाफ़ु कारवाई कई त असांजी सिंधी अदबी संगत, सिंधी अदीबनि जेको रोल अदा कयो, डीपलाई साहब ज़ाहिर उन में अहम हुयो। जॾहिं आउं 67 में हैदराबाद आयुसि, मूंखे यादि आहे त कराची होटल में डीपलाई साहब, ग्रामी साहब, जोयो साहब, शेख अलीमम साहब इहे उते अची वेंदासीं त बिल्कुलु जीअं थींदा आहिनि इलाही यंगस्टर, त उहो हूंदा हुआसीं त वेंदा हुआसीं, कॾहिं मुलाक़ात कॾहिं ॻाल्हि ॿोल थी। उहो हुनजो हिकिड़ो वॾो, उहो हिकिड़ो वॾो हुनजो कंट्रीब्यूशन आहे।
जेको वॾे में वॾो इन में आउं सम्झां थो जेको सवेर अलाए कंहिं हिते ॿुधायो पए त 70 जे ॾहाके खां पोइ दीपलाई साहिबु जो जेको आहे सो मज़हब खां थोरो छा चइजे हुनखे टर्न कयो। पर मूंखे लॻे थो उहो 60 जे ॾहाके आख़िरी उन दौर में, छो त इंसान रिसालो जॾहिं दीपलाई साहिबु कढे पियो त उहो ॾाढो अहम हुयो। पहिरीं त जेको बि कयो पियो इस्लाम या मज़हब जी बि थियो पियो उहो बि ठीकु आहे, हिकिड़नि जो ख़्यालु आहे त उहो वहाबियत हुई वग़ैरह वग़ैरह, जेको बि ठीकु थियो, जेको बि थियो ठीकु थियो। उन वक़्तु जेको हुनजो रोल रहियो उहो ॾाढो अहम आहे। 60 जे ॾहाके में दीपलाई साहिबु दुनिया जूं जेके बि असीं चऊं तरक़ी पसंदि अदब, उहो जेको इनकलाब ॾांहुं वञे थो, उहो जेको इनकलाब सेखारे थो उहो, ऐं जेके बि दुनिया में इनकलाबी तहरीकूं हुयूं उन्हनि जे हवाले सां इलाही सारो मवाद असांखे इंसान रिसालो जेको कढियो, जंहिंमें इहो त हर हफ़्ते हर 15 ॾींहंनि ते पोइ हर महीने ते उहो तव्हांखे हिकिड़ो किताबु मिली वेंदो, हुनजी बि बाक़ाइदा उहो उन ज़माने में चंदो भरिबो हुयो, उहो थींदो। त इंसान जी तारीख़ जेका पहिरियों दफ़ो साइंसी अंदाज़ सां दीपलाई साहिबु बि सिंधी में लिखी, जेको हुनजे इंसान रिसाले उहो कयूं जो किताब जो चङी तरह नालो त मूंखां विसरे पियो, उहो वॾी ॻाल्हि हुई। साॻी तरह सां मूंखे यादि आहे त जेके इहो रूसी जेके किताब हुया सीसी ने जे पांद जेको दारुल हसन खे आज़माइश जे नाले सां पोइ उर्दू में उहो थियो, गोरकी जो मां ऐं 6-7 किताब, उहे सभु जा सभु जेके मूं उन वक़्तु दीपलाई साहिबु जा ई पढ़िया। अच्छा, हू जेके इहे किताब मां हो त एॾो सारो थुलो मतारो किताब हो, पर दीपलाई साहिबु हुनखे ॾाढो सादो करे ऐं आउं भायां थो त 100-150 सुफ़्हनि में उहो सॼो हुन हिकिड़े तरह आज़ादु तर्जुमो या अडाप्टेशन ई मतिलबु अहिड़ी शकिल में हुयो। तंहिंजे करे उहो हिकिड़ो त आम थी पियो, सस्तो थी पियो। ॿियो इहो त माण्हू थुलो किताबु पढ़ी नथो सघे, हुनखां अवॉइड थो करे, ऐं हीअ किताबु जेको आहे सो छपणु बि सवलो, मोकिलणु बि सवलो, माण्हू ताईं पहुचणु बि सवलो। त हीअ हिकिड़ो आहे। ॾिसो हिन में सॼो जेको छपाई जी ऐं प्रिंटिंग जी किताब सहाफ़त, इन में दीपलाई साहिबु हिकिड़ो डिफरेंट मॉडल कढियो। हिकिड़ो इहो त भई इहो हिकिड़े ई दफ़े तव्हां वॾो सारो किताबु छपियो तव्हां माण्हुनि खे ॾियो, उहो विकिणणु छपाइणु क़ीमत जे हिसाब सां ऐं हुनजे मोकिलणु ट्रांसपोर्टेशन में ॾुखियाई थी थिए, त इनखे हल्को कयो। त हीअ हुन हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अलॻि मॉडल ठाहियो। इहो मॉडल इबरत रिसाले ऐं हुन हफ़्तेवार माहवार जेको उन में थियो, पोइ हिते बि हुयो। इहो हिकिड़ो कामयाबु मॉडल हुयो। और सो मच सो जो उन ज़माने में इहो सॼो जेको पोइ मूं पंहिंजी इन जेका सियासी एक्टिविज़म कॉमरेड हुई, इन में जॾहिं मूं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो, तॾहिं पतो पियो त दीपलाई साहिब जा इहे किताब नंढे नंढे शहर में, जेको उन वक़्तु तालके हेडक्वार्टर हो, असांजो छाछड़ो तालके हेडक्वार्टर हो, मिठी हुयो, मूंखे यादि आहे पन्याकिल में, उते ताईं मतिलबु त इहो तॾहिं शयूं वेंदियूं। त इहो माना हिकिड़ो कामयाबु हुयो। हिकिड़ी ॿी शइ जेका आऊं तॾहिं बि मूं सोचियो पए ऐं अॼु मूंखे चङी तरह उहा आयो पए, त दीपलाई साहिब जी जेका लिखणी आहे उहा ॾाढी हमेशह पर्पज़फुल हुई। जामी जॾहिं जेल में हो न, 3 दफ़ा जेल में वियो, 58 में वरी 51 में वरी 73 में जतोई साहिबु हुनखे जेल में विधो। 9 मई हूअं त पाकिस्तान में ॿिए नमूने मशहूरु आहे, पर 9 मई 1960 ते दीपलाई साहिबु हिकिड़ो एडिटोरियल लिखियो आहे, हैबतनाक इंकशाफ। हैबतनाक इंकशाफ इहो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु थो चए, एडिटोरियल में लिखियो अथसि, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु थो चए त नई तालीमी कमीशन सां ऐं 1 यूनिट सां सिंधी ॿोली खे को बहानो न रसंदो, अवां पंहिंजे घर ख़ुशि वेठा हुजो। छो हुन में लिखियो अथसि, भुट्टा साहिबु असां पंहिंजे घर में अवल बि ख़ुशि कोन हुआसीं, अॼु बि ख़ुशि कोन आहियूं, पर सिंधी ॿोलीअ खां सवाइ सिंध न हलंदी, कॾहिं बि नथी हली सघे। हिते तमामु घणा माण्हू वेठा आहिनि, अॼु बि जहिड़ा तमामु वॾा किताबनि जा मालिक, तमामु घणा पढ़ियल
ऐं हिकिड़ो असांजो ब्रिगेडियर वेठो आहे तारिक लाखेर साहिबु 2211 अॼुकल्ह संभाले थो, जिते बि हादसो थिए उते 2211 पहुची वेंदी, हिते बि पहुतो आहे। ऐं पंहिंजे दोस्त शफ़ीक मैसर जी हेॾा असांजूं कई भेणूं कई भाउर वेठा आहिनि, जाम शुरू में असांजा कई दोस्त आया आहिनि, डीपलाई साहिब जूं न्याणियूं वेठियूं आहिनि, उन्हनि सभिनी जो आउं दिलि जे गहराइनि सां होॾो रफ़ी जुणेजो साहिबु वेठो आहे, होॾा ॿिया दोस्त हेॾा शायदि कॾहिं बि असांखे इहो न चयो त को डीपलाई मेमण आहियां, पर शायदि चयो शायदि मेमण आहियां। सो पर इहा असांखे ख़बर पई शायदि मथे वेठो आहे हिकिड़ो तमामु वॾो माण्हू ऐं जंहिं पाम ठहिरायो आहे हैदराबाद में, उनजो वॾो मालिक वेठो आहे ऐं लखापति न करोड़पति न अरबपति आहे, पर डीपलाई हुजण जे करे उस्मान डीपलाई वटि आयो आहे। अमजद शाह साहिबु PTV जो जनरल मैनेजर त पोइ थियो आहे, पर अवल असांजी गवर्निंग बॉडी जो फिल्म ऐं TV जो कमेटी जो चेयरमैन बि आहे, ऐं हिकिड़ी सदा मलूक असांजी सेक्रेटरी वेठी आहे ऐं चीफ मिनिस्टर जी इंस्पेक्शन टीम जी चेयरमैन आहे डॉक्टर शीरीन आरेजो साहिबा, होॾा इंफॉर्मेशन जो जेको अॻूणो सेक्रेटरी शम्स जाफ़राणी साहिबु, इहे खोड़ नाला मूंखे इमदाद बलूच साहिबु 40 साल सिंधियुनि खे पालियो आहे, तातियो आहे दुबई में, हाणे हिते सिंधी नथा तातनि सां मोरे में उन जी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं। सो ए ईमान वारा तव्हां अलाह जी कहिड़ी कहिड़ी नेमत खां गाफ़िल रहंदव। 1975 जो मां 13 सालनि जो आहियां, सो ख़बर पई त हिलाल पाकिस्तान हिकिड़ी ॿारनि जी ॿारी इबरत जी, पोइ हिलाल पाकिस्तान गुलनि जहिड़ा ॿारड़ा नाले सां हिकिड़ी तनज़ीम खोली ऐं उनजो जेको पहिरियों सदर या कन्वीनर हो उहो गुफ़रान आकलाणी। असां सम्झो आकलाणी को हूंदो लाखाणी को मेमण हिते कराची जो, सो आकलाणी मूंखे सम्झ में ई न आयो, पोइ गुफ़रान आकलाणी पंहिंजो लीडर कयोसीं। पोइ तो ख़बर पई त इसाक अंसारी बि आहे, अख़लाक अंसारी बि आहे, ऐं पोइ सखर मां अदल सुमरो बि आहे, त अयाज़ गुल बि आहे, मुख़्तियार मलिक बि आहे। सॼी सिंध जी चूंड क्रीम जंहिं पोइ पॉलिटिक्स कई, जंहिं पोइ किताब लिखिया, जंहिं जागरता जो हिकिड़ो नओं प्रोसेस शुरू कयो, ॼण त घर घर में हिकिड़ो नंढिड़ो उस्मान डीपलाई जो ॾीओ ॿरण शुरू कयो, उहो जेको गुफ़रान आकलाणी आहे, असां उनखे बि वेलकम था कयूं। ऐं प्रोटोकॉल त नथो चए त स्टेज खां पोइ वरी हेठियनि खे ॻाल्हाइणु ॾियूं, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त पंहिंजे पुराणे लीडर गुफ़रान आकलाणी, हाणे ऑफिसरी बि पूरी थी वई अथसि, ॻाल्हाईंदो बि ओपन। सो गुफ़रान आकलाणी खे आउं दिलि जे गहराइनि सां गुज़ारिश थो कयां त हू अचे डीपलाई साहिब ते ॻाल्हाए। जनाब गुफ़रान आकलाणी। मूंखे शाम जो अॼु जॾहिं डीपलाई साहिब जे हिन फंक्शन ते अचण जी मां इहो कोट वोट पाए ऐं जींस पाए जेको आहे सो तयारी पियो कयां, त उन महिल मूंखे रिवाइंड पियो करे सॼो सिस्टम त मॉडल स्कूल में मां मैट्रिक कई 1979 में, त स्कूल में वञण महिल 6वीं जमात में मां पढ़ंदो हुउसि, मुंहिंजे ख़्याल 1974-75 जी ॻाल्हि हूंदी। त डीपलाई साहिब जे घर वापसीअ में तक़रीबन रोज़ मुंहिंजो वञणु थींदो हो। डीपलाई साहिब जे घर में अञा ताईं उहा खट मूंखे यादि आहे, अङण वारी, मूंखे अदी सुरैया सोज़ जूं ॻाल्हियूं यादि आहिनि, ऐं डीपलाई साहिब सां मुंहिंजूं पंहिंजूं जेके एज़ अ यंग स्टूडेंट जेके कुझु शयूं यादि आहिनि, उनखे मां रिकलेक्ट करण जी कोशिशि कई। सची ॻाल्हि आहे त हाणे 60 सालनि जो थी वियो आहियां, त उन करे मूंखे जेको आहे सो शयूं यादि बि न रहियूं। मूंखां पुछी त तूं सिराज मेमण जो, सिराज उल हक़ मेमण इज माय फर्स्ट कज़न, फहमीदा हुसैन वग़ैरह, तूं उनजो सौटु आहीं? मूंखे हा, मां उनजो सौटु आहियां। अदब सां तुंहिंजो को वास्तो? त मूं चयो त साईं मां गुलनि जहिड़ा ॿारड़ा जी हिकिड़ी तनज़ीम आहे, उन जे हवाले सां जेको आहे सो असां हिकिड़ी जमात कई आहे, उन में घणियूं ब्रांचूं आहिनि। मूंसां बिल्कुलु जीअं योर फादर और योर
ग्रैंडफादर ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं, मूंखे अञा ताईं चिटो यादि आहे। मूंखे चई बाबा ॻाल्हि ॿुध, पंहिंजो तव्हां हीअ जेका जमात मां ठाहियो था उनजो को मक़सदु बि आहे या रुॻो ईअं हुल हंगामूं ईअं गोड़? त असां चयो त न, असांजा फंक्शन थींदा आहिनि सोशल। पोइ मूंखे वेही सम्झाई त का हिकिड़ी जेका जी डेस्टिनेशन हूंदी आहे न, या जेको मंज़िल हूंदी आहे, उहा तव्हां वटि ज़रूरु हुअणु खपे। ख़बर हुअणु खपे त तव्हांजो मक़सदु छा आहे। पोइ ज़िंदगीअ जे मक़सद जे बारे में पंहिंजो असांजे जेके समाजी, हाणे ज़ाहिर 10-11 सालनि जे ॿार जूं उहे शयूं जेके आहिनि शायदि उन तरीक़े सां मां एब्ज़ॉर्ब बि न करे सघियो हूंदुमि, पर जेका बेसिक शइ मूंखे ज़हन में आई उहा इहा हुई त ज़िंदगीअ जो हिकिड़ो मक़सदु हुजे। तव्हांजी इन्हनि बुलंद जहिड़ा ॿारड़ा जी ऑर्गेनाइज़ेशन, जंहिंजा उन वक़्तु तक़रीबन कोई 80,000 मेंबर हुआ असांजा, उहो रिकॉर्ड अञा ताईं मूं वटि पियो आहे। तक़रीबन हर तइलके लेवल ते उनजी ब्रांचिस हूंदियूं हुयूं। जीअं पंहिंजो अयूब चयो पिए अयाज़ गुल जो नालो वठणु, या मुख़्तियार मलिक जो नालो वठणु, या अदल सुम, इहे सभु जेको आहे, या ताज जो वारो, उहे सभु असां सां गॾु हूंदा हुआ। पोइ उहो सफ़र जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते हलंदो रहियो। मूंखे हाणे हुनजे अदबी कंट्रीब्यूशन जे हवाले सां त शायदि एतिरी ज़्यादा ख़बर न हुजे, अॼु थोरी मूंखे वधीक ख़बर पई, पर इहा मूंखे ज़रूरु ख़बर हुई तॾहिं बि त मिर्ज़ा कलीच बेग जे हवाले सां त उन तमामु घणा किताब लिखिया हुआ। डिपलाई साहिब सां पढ़ेसी हुअण जे करे इहा ख़बर हुई त कोई 150 खनि किताब लिखिया आहिनि, कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स हुआ। सो इहा आहे नंढी कहाणी जेका मां तव्हां सां शेयर कई। बाक़ी मुंहिंजी पर्सनल कहाणी जेका हिन ॿुधाई आहे पंहिंजो, उन में कुझु सचाई आहे ऐं कुझु जेका असां वधायो बि अथसि। ॻाल्हि इहा आहे त ॿारनि जी इहा तहरीक जेका न, उहा उन में सभु लीडर हुआ। आई वॉज़ वन ऑफ देम ओनली। थैंक यू वेरी मच। आउं दिलि जे गहराइनि सां आउं समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां, अर्ज़ु थो कयां त हिकिड़े मिंट लाइ उथी बि ताड़ियूं वॼाए ख़राज पेश कनि सिंध जे उन सूर में उस्मान दीपलाई खे, जंहिंखे असांजी घुर्ज न हुई, हुनखे असांजी घुर्ज आहे। वॾी महिरबानी। ऐं इन ख़राज ते आउं सिंध जे नौजवान नस्ल खे हिकिड़ी ॻाल्हि, आख़िरी ॻाल्हि हीअ कंदुसि त अचो त पंहिंजे वॾनि खां सवाल पुछूं त हिन पंहिंजी ज़िंदगी में छा छा कयो अथव, ऐं वॾड़नि खे खपे त पंहिंजे औलाद सां रोज़ु 1 कलाकु गॾु वेही ऐं उन्हनि खे ॾिसनि त उहे कहिड़े लाड़े ते पिया वञनि। आउं तव्हांखे कराची जो ॿुधायां, सहंगी साहिबु ॿुधायो सहाफ़त जो, कराची में जेके माउरूं, जेके वालदेन पंहिंजे पुटनि सां, पंहिंजे धीउरनि सां नथा वेहनि, उन्हनि मां पोइ अरमगान ऐं मुस्तफ़ा पैदा था थियनि, आइस ऐं गुटका पैदा था थियनि, नशा ऐं हेरोइन था पैदा थियनि, ऐं पुट ऐं धीअरियूं हिकिड़े अहिड़े सफ़र ते था वञनि जंहिंजी मंज़िल का जेल कोन्हे, पर उन्हनि जी सॼी ख़ानदान जी तबाही खां सवाइ कुझु नथो थिए। आउं इंतिहाई एतिराम मंझां हींअर गुज़ारिश थो कयां जनाब रफ़ीक दीपलाई मेमन साहिब खे त उहे अचनि ऐं पंहिंजे वालदेन जे बारे में ऐं ख़ासि करे पंहिंजे नाने जे बारे में असांखे कुझु यादूं ॿुधाइनि, कुझु ॻाल्हियूं ॿुधाइनि। अव्हांजी ताड़ियुनि में जनाब रफ़ीक दीपलाई साहिब। साईं थोरो ॿ टे शेख साहिब फॉर्मेट जुमिला ॻाल्हाए पोइ असली ॻाल्हि ते छाती खोले ॻाल्हाईंदो आहियां थो। ऐं अहसानमंद आहियां, शुक्रगुज़ार आहियां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जो, जिन अॼु हीअ असांखे प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो आहे जो दीपलाई साहिब जे बारे में डिस्कशन कजे, कुझु उन्हनि जे बारे में ॻाल्हाइजे ऐं कुझु ॻाल्हियूं उन्हनि जूं रिकॉल कजनि। ऐं शेख साहिबु आउं तव्हांजो ज़ाती लिहाज़ खां अहसानमंद आहियां जो जंहिं तरीक़े सां तव्हां हिन ॻाल्हि खे तमामु यानी पंहिंजे आम हालतुनि खां कुझु वधीक महिनत कई आहे इन पर्टिकुलर ओकेजन खे मल्हाइण जे लाइ। आउं तव्हांजो ज़ाती शुक्रगुज़ार आहियां। साईं मुंहिंजा हिते एतिरा वॾा नाला वेठा आहिनि, मदद अली सिंधी साहिबु, साईं सांगी साहिबु, जामी साहिबु ऐं ॿिया बि हिते तमामु प्रोमिनेंट माण्हू आउं ॾिसी सघां थो खणी आदिश्री वारा सभु वेठा आहिनि। मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो आउं दीपलाई साहिब जे कलमी पोरे ते
अदबी ख़िदमतुनि ते तमामु घणो ॻाल्हाए सघां जेतिरो हे माण्हू ॼाणनि था, पर आउं ॾोहिटो आहियां हुनजो। मूं हुनखे तमामु क़रीब खां वेझे खां ॾिठो आहे ऐं जॾहिं आउं 15 सालनि जो थियो आहियां, जेका रिज़नेबली ठीकु ठाकु मेच्योर एज आहे, तॾहिं दीपलाई साहिबु अखियूं बंदि कयूं आहिनि ऐं आउं हुनखे उन्हनि माण्हुनि में शामिलु आहियां जेके आउं तस्लीम थो कयां त हुननि सां वेझो गुज़ारण। पर तोड़े जो आउं इहो बि चवां थो त उन मूंखां वधीक वेझा गुज़ारण वारा, गॾु रहण वारा, हे मुंहिंजा मासात वेठा आहिनि। आउं ॾिसी सघां थो हिते सुरैया सूस दीपलाई जो औलाद हिते वेठो आहे, हुन जूं पोटियूं मोहम्मद अली साहिब जूं धीअरूं हिते वेठियूं आहिनि, तंहिंमां हिकिड़ी मुंहिंजी घरवारी बि आहे, मुंहिंजा नसीब भला त जिन उन्हनि सां गॾु ॾींहुं राति गुज़ारियो आहे। आउं एतिरो त न, पर आउं काफ़ी खां वधीक वेझो दीपलाई साहिब सां रहियो आहियां। उही अर्ज़ु कयमि त अदबी ख़िदमतुनि ते त ही जेके अकाबरीन आहिनि, जेके अदब जा ॼाणू आहिनि, इहे ॻाल्हाईंदा, पर इहो प्रिविलेज मूंखे आहे त आउं उन जी औलाद जी हैसियत सां अॼु हिते अलाह मूंखे इज़त ॾिनी आहे जो आउं बीठो आहियां। जेकॾहिं न त वरी बि आउं चवां थो इन क़ाबिल आउं न आहियां जेको अहिड़े प्लेटफॉर्म ते बीहां अची। छो न उन वक़्त खां थोरो शुरू कयां, जेकॾहिं घणो बोर न थियो त आउं नंढो ई आहियां ऐं इहो ज़मानो आहे मुंहिंजे 6 वरनि जी मुंहिंजी एज आहे। दीपलाई साहिब जो हिकिड़ो अलॻि कमिरो दीपलाई मंज़िल में हूंदो हो, जिते गाॾी खाते में उहो घर बि पुराणी बिल्डिंग बीठी आहे। उन बिल्डिंग में रिकॉर्ड ख़ातिर चवां थो त मथीं फ्लोर ते अदाकार मोहम्मद अली जेको इहो असांजे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री वारो, इहो जॾहिं हुतां लॾे आया आहिनि त उन घर में दीपलाई साहिब जा मसवाड़ी हुआ। ऐं हिकिड़ो मूं यूट्यूब ते मूंखे नज़र आयो त हैदराबाद जे चैनल हिकिड़ो आहे, वीलॉगर आहे, उन मुस्तफ़ा कुरैशी जो घर बि ॾेखारियो आहे। कलू पकोड़े वारो गाॾी खाते वारो मशहूरु, इहे घणी माण्हू ॼाणनि था उनखे। उहो आकलाणी साहिब जो घर कलू पकोड़े जे बिल्कुलु पुठियां अथव साईं गुफ़रान जो। ऐं उते ई कलू पकोड़े वारे जे साम्हूं गुलाम मोहम्मद गिरानी साहिब जो घर बि अथव, जेको तव्हां सम्झो था त उनजो नालो बि हाणे इहो नालो अचण वारो आहे अहिड़े के प्रोग्राम में। तव्हांखे अर्ज़ु कयां त दीपलाई साहिबु हिकिड़े वक़्त में अमेरिका वियल हो। मूंखे अॼु एतिराफ़ु करणु घुरिजे, ॼाणण वारा ॼाणनि था त इंतिहाई शरारती ऐं जंहिंखे सिंधी में चइबो आहे अजरो ॿारु हुअसि, ऐं माइटनि जो ॾाढो सिक खां पोइ 5-6 सालनि जी शादी खां पोइ ॼावल हुअसि त मुंहिंजे घर में हिकिड़ी माउ पीउ वटि बि ॾाढी मिड़ी, ईअं वॾेरो थी पियो हलंदो हुअसि। ऐं दीपलाई साहिबु मूंखे ॾाढो भाईंदो। बाबा दीपलाई चवंदुसि मूंखे, साहिबु चवंदे जेको आहे सो ईअं थोरो ईअं मुंहिंजे लाइ बाबा हो। उहो अमेरिका मां दौरो करे सरकारी को मोटिया आहिनि त हुतां जे कंहिं उन्हनि खे गिफ्ट ॾिनो स्टेट, उहो पार्कर जूं पेनूं जेके ॾाढियूं टिपिकल खिसनि में माण्हू भणियो वेठो आहियां, उहो सेट ईअं हो, उनमें हर उनजी मथां ते स्टील जो ढक आहे, हेठां बॉडी ॻाढ़ी पीली सावी ईअं जेको आहे सो कारी, उहो पूरो सेट स्टेट तरफ़ां उन्हनि खे मिलियो। हाणे हिकिड़े अदीब खे कलम खां वधीक ॿी कहिड़ी शइ प्यारी हुजे, अची पंहिंजे कमरे में रखी, जेको अलॻि थलॻि कमिरो हूंदो। कमरे जो नज़ारो थोरो पेश थो करे छॾियां, जो ॾिठो आहे हिकिड़ो लोही पलंग जेको फोल्डेबल न हूंदा आहिनि, उहो पियो आहे। भरिसां जेको आहे टेबल पई आहे, टेबल ते टेबल लैम्प पई आहे, हेॾां बि किताब त हेॾां बि किताब, किताब ई किताब। ऐं बेड ते उहे किताब पियल आहिनि जेके सभु खुलिया पिया आहिनि, माना उबता रखियल खुलियल किताब, माना हिकिड़े ई वक़्त में 8-10 किताब मुताले में आहिनि। उतां ई शुरू कबो जेको आहे हुन पुठियों सुफ़ो छॾियो आहे, ऐं उहो किताब जेको आहे सो 8-10 किताब गॾोगॾु पिया मुताले में हलनि। केॾीमहिल हू पढ़िजे पियो, केॾीमहिल हू पढ़िजे पियो, मूड मुताबिक़, पर 8-10 किताब खट ते हीअं पिया आहिनि। विच में बाबा दीपलाई असांजे लिखणु लिखाइण जो मूड थी वञे, उहा टेबल पई आहे, टेबल लैम्प पुराणी, मुंहिंजे ख़्याल में सिंधाला जी वारे उन में उहा टेबल मौजूदु बि आहे। जामी साहिबु जेकॾहिं ॾिठी आहे, उहा टेबल लैम्प मौजूदु आहे, जेको दीपलाई साहिब जे इस्तेमाल में हूंदी हुई, जेको उन्हनि जो ठहियलु आहे टेबल। 8-10 किताब गॾु पिया आहिनि, ॿिया किताब टेबल ते बि धरिया आहिनि।
ऐं उते जेको आहे सॼो कुल काइनात ॾीपलाई साहिब जी उते उन कमरे में आहे। हाँ 5-6 सालनि जो आहियां, शरारती ॿार ऐं तस्लीम करे वेठुसि, मूं नुक़सान कया ॾीपलाई साहिब जा, अलाह मूंखे माफ़ी करे त बहितरु आहे। ऐं ॾीपलाई साहिब प्रेस वियल आहे ऐं घर में ईअं लुॾंदो लमंदो वञी ॾीपलाई साहिब जे कमरे में पियो आहियां। ॾिसां छा हिते आहे। उहो बॉक्स मूंखे नज़र अची वियो जेको अमेरिका मां गिफ्ट मिलियो हो पार्कर पेननि जो, जंहिंमें 7-8 जेकियूं पेनूं ईअं लॻल हुयूं। हीअ छा आहे? ईअं 6 सालनि जो ॿार पर शरारती वञी जो बॉक्स खोलियां त पेनूं पयूं आहिनि। वरी हिकिड़ी पेन कढी ॾिठमि त उनजो ढक जेको आहे सो खुले बि थो। अच्छा हीअ खुलंदी बि आहे। खोलियमि त हिकिड़ो स्प्रिंग ॿाहिरि निकिरी उॾामी वियो जेको अंदरि पियल हूंदो आहे। उहो स्प्रिंग जो उॾामण मूंखे एतिरो वणियो, गुम थी वियो, हवा में ई गुम थी वियो, अलाए किथां वियो। मूं उहो 8 ई पेनूं ॾीपलाई साहिब जूं खोलियूं आहिनि, सभिनी जा स्प्रिंग उॾाया अथमि हवा में। ऐं जॾहिं ॾीपलाई साहिब जॾहिं उनखां पोइ रफू चकर असां पंहिंजे कम में लॻी वियासीं, जहिड़ो कुझु कोन्हे। उहे स्प्रिंग ॿिया आहिनि, ढक ऐं उनजी हेठि बॉडी उहो फर्श ते पिया आहिनि, बॉक्स हिकिड़े पासे पियो आहे, स्प्रिंग गुम, ढक खुलिया पिया आहिनि। ॾीपलाई साहिब अचे थो, हाणे मूंखे ख़बर त आहे त गंद करे आयो आहियां। अचे थो कमरे में वञे थो त ॾिसे थो त पेनूं अधु ईअं खुलियूं पियूं आहिनि ऐं गोरा ॿोरा उनजा ॿाहिरि पिया आहिनि, स्प्रिंग उॾामी विया। ॾिसे थो ऐं सम्झां थो त हुनखे ज़िंदगी जो रूड शॉक लॻो हूंदो जॾहिं हुन पंहिंजी इहे सरकारी तोहफ़ो पर पार्कर पेननि जो उनखे ईअं बर्बादु फ़र्श ते ॾिठो हूंदो। ॿाहिरि निकिरी जेको आहे सो ॾिठईं मुंहिंजा मासात एतिरा शरारती कोन हूंदा आहिनि, वेठा आहिनि हिते, जिन गॾु गुज़ारियो आहे सॼो वक़्तु। सो सम्झी वियो त हीउ कमु जेको आहे हीउ ओपिरो ॿारु जेको ॿाहिरां आयो आहे उहो इहो ई आहे गंद करण वारो। हीअं अची चई, रफ़ीक पुटु हे पेनूं तव्हांखे वणियूं? मूं चयो बाबा ॾाढियूं वणियूं, ऐं खोले ॾिसी बि आयो आहियां, ॾाढियूं वणियूं। मुंहिंजी वालदा अॻियां वधी ईअं कावड़ में त पंहिंजे पीउ जो ईअं तबाही थींदे जो ॻाल्हि ॿुधई त मूंखे हुन मतिलबु ॼणी त ॼण सज़ा ॾियण जी कोशिशि कई, का चमाट हणण जी कोशिशि कई। मूंखे सीन यादि आहे। ॾीपलाई साहिब इहो वॾे ज़ोरदार आवाज़ में पंहिंजे धीअ खे चए थो, फातिमा न, ऐं फातिमा पंहिंजे पीउ जी आवाज़ ते बीह रही। उन ॾींहं खां पोइ ॾीपलाई साहिब मूं ते टाइटल रखियो बघाड़ ख़ान, माना बगड़नि वारा कम बघाड़ ख़ान। ऐं मरण घड़ीअ ताईं ॾीपलाई साहिब मूंखे जॾहिं बि सॾु कयो तॾहिं चवंदो बघाड़ ख़ान। वरी अहिड़ो ई हिकिड़ो इहो ई सबोटाज करण वारी ॻाल्हि, दहशतगर्दी। ॾीपलाई साहिब जे कमरे में तंहिं ज़माने में हिकिड़ी अजीब शइ हूंदी हुई, अलाए जे हाणे त हिते नई नस्ल खे कंसेप्ट ई न आहे। हाणे फ़ोटो कापियूं अची वयूं, तंहिंखां अॻु में जेको आहे उहो साइक्लो स्टाइल हूंदा हुआ। ॾीपलाई साहिब वटि हिकिड़ी अजीब शइ हुई, हिकिड़ी जीअं ठपे वारी पैड कीअं हूंदी आहे पर उनखां चौड़ी साइज़ जी, उन में अंदरि हलवे वांगुरु ब्राउन कलर जो हिकिड़ो अंदरि मटीरियल पियो हूंदो हो जेको चंबड़ंदो हो। उन ते को पनो रखिबो, हे ॿुधाए वेंदा के माण्हू पुराणा, पनो रखिबो ऐं पनो खणिबो, वरी ॿियो पनो साफ़ु रखी वरी प्रेस कबो त उहो छापो हुन ते पने ते अची वेंदो। इहो ई लुॾंदो लमंदो कमरे में वियो ऐं हीअ छा आहे त महसूसु थियो त का शइ आहे चंबड़े पई ऐं ढक खोल ॾाढी ईअं। ॾीपलाई साहिब जूं ई कमरे में पियल पेन खई अथमि, उन सॼे हलवे खे वेही कटियो अथमि। उहो जेको चमड़ाइण वारो जेको वीचारे जी प्रॉपर्टी हूंदो उहो कटे ॾाढो उनजा हलवे जा टुकर ॿाहिरि रखिया अथमि। हीअ आख़िर आहे छा? रुगो सम्झण जे लाइ ॿेड़ी ॿोड़ण जी पढ़ाई। मूं इहो कमु बि कयो न, जी सही न। हा, उनखां पोइ उहो ई ऐं बघाड़ ख़ान पंहिंजे घर में बि मशहूरु थियसि। ॾीपलाई साहिब मूंखे टाइटल ॾेई छॾियो त हीउ जेको बि नुक़सानु थिए उहो करिणो आहे, हीअ आयल आहे त माना हिन नुक़सानु इहो कयो आहे। मूंखे उहो ॾींहुं कोन विसरंदो जो ॾीपलाई साहिब जे कमरे में मूं ॾीपलाई साहिब खे मुसले ते वेठे ॾिठो आहे, बिल्कुलु ॾिठो आहे। मूंखे इहो फ़ख़्रु आहे त ऐं इस्लामाबाद जी फैसल मस्जिद में अॻियां वारे कॾहिं वञणु थिए त टिपिकली इहा शइ चेक बि कजो त मेंबर जेको इमाम जो आहे, इमाम साम्हूं जॾहिं वेहंदो त इमाम जी हिन पासे हिकिड़ी कॿट लॻल थो जेको ईअं
शीशनि सां ठहियलु आहे, शोकेस ठहियलु आहे। उन में लिखियो पियो आहे क़ुर शरीफ़ जा तर्जुमा मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में। अल्हम्दुलिल्लाह आउं उन माण्हू जो औलाद आहियां, ॿियो बि औलाद वेठो आहे। उते जेको ऑफिशियल तर्जुमो जेको फैसल मस्जिद खे दावा अकेडमी क़ाइद आज़म यूनिवर्सिटी जो हिसो आहे शायदि, उन्हनि जेको तर्जुमो छापियो आहे उहो इब्लाई साहिब जो सिंधी तर्जुमो आहे जेको हुते लॻल आहे। ऐं इंतहाई एतिराम मञा पंहिंजे स्कॉलर, पंहिंजे नौजवान, पंहिंजे दोस्त, पंहिंजे साथी जनाब जामी चांडी साहब खे गुज़ारिश थो कयां त हू जनाब उस्मान दीपलाई साहब खे ॻाल्हाए। इन इंतहाई शानदार प्रोग्राम में मथे वेठल, साम्हूं वेठल सभई दोस्त, असांजी भेनरूं, जीअं सिंध, जीअं असांजो दीपलाई साहब, जीअं ॿिया दोस्त चई विया आहिनि मूंखां अॻु में, मां उन तसलसल में मुबारकबाद ॾियां थो आर्ट्स काउंसिल खे ऐं सॼी सथ खे, जिन सिंध जे हिन हिकिड़े निहायत शानदार इंसान, सिंध जे वॾे हिकिड़े अज़ीम ख़ादिम ऐं सिंध जे हिकिड़े कलमी सिपह सालार साईं मोहम्मद उस्मान दीपलाई साहब जी यादि में अॼोके हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो आहे। मूंखां अॻु में दीपलाई साहब जी ज़िंदगी, शख़्सियत, संदनि यादुनि जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि खे वॼाइण खां सवाइ कुझु ॿिया पासा मां तव्हांजे साम्हूं। सिंध जी तारीख़ में 20वीं सदी तमामु घणनि हवालनि खां, सुठनि हवालनि सां बि ऐं नुक़सानकार हवालनि सां 20वीं सदी सिंध जी तारीख़ जी अहम तरीन सदी आहे। ऐं उनजो जेको ख़ासि पासो आहे त 20वीं सदीअ सिंध में एॾा वॾा माण्हू पैदा कया जो एतिरे वॾे अंग में, एतिरो तादाद में एतिरा वॾा माण्हू सिंध जी तारीख़ में कॾहिं बि असांखे नज़र नथा अचनि। वॾा माण्हू आहिनि तारीख़ में, जाम निंदो वॾो माण्हू हो, दूर दरिया ख़ान हो ऐं शाइर वॾा सिंध पैदा कया, लतीफ़ साईं त उनजो महराज हो। पर हिकु दौर में एतिरा घणा माण्हू त मां सम्झां थो त 20वीं सदी इन ख़्याल खां, इन लिहाज़ खां सिंध जी तारीख़ जी, हाणे मूंखे ख़बर न आहे त हीअ सदी केतिरा माण्हू पैदा करे सघंदी ऐं अॻियूं सदियूं केतिरा माण्हू पैदा करे सघंदियूं, पर मूंखे उनते एहसास आहे त यकीनन शोभा बदिलबा, माण्हुनि जा मैदान बदिलबा, पर समाज माण्हू पैदा कंदो रहंदो। पर 20वीं सदी में जेके वॾा माण्हू सिंध पैदा कया, उन्हनि में असांजो साईं मोहम्मद उस्मान दीपलाई साहब जेके सरमोड़ आहिनि, उन्हनि में उनजो शुमारु थी। मां बिल्कुलु नंढो ॿार हुयुसि त असांजो घर बि इल्मी घर हो, अदबी घर हो ऐं आलिम घराणो, हर तरफ़ किताब, अदब, शाइरी, फ़लसफ़ो। त मूं पंहिंजी ॿारोतड़ में पंहिंजे वालिद साहिब खां जिन माण्हुनि जी सॼो ॾींहुं तारीफ़ ॿुधी ऐं जेको तलक़ीन कंदो रहंदो, हे किताब ज़रूरु पढ़ो, उन्हनि में हिकिड़ो दीपलाई साहिब हो। त इन ॿारोतड़ खां हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो एहतराम, हिकिड़ी मोहबत ऐं हिकिड़ो तसवुरु, उहो पढ़ियोसीं उनखे। ऐं जॾहिं शऊर जी वही आई त मूं ॿिनि माण्हुनि खे ऐं उन्हनि ॿिन्ही माण्हुनि सां मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो सॼो हिसो गॾु गुज़रियो, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं रसूल बख्श पलीजो साहिबु। उहे ॿई माण्हू पंहिंजे का बि कचहरी अहिड़ी न हूंदी हुई जंहिंमें दीपलाई साहिब जो ज़िक्र न कंदा। जोयो साहिबु, हालांकि उमिरि में एॾो फ़र्क़ु न आहे, साईं जोयो साहिब जो जनमु 1915 जो आहे ऐं दीपलाई साहिब जो जनमु 1908 आहे, एॾो को वॾो फ़र्क़ु न आहे, 8-9 साल। पर इहे वॾा माण्हू, ईअं वॾा माण्हुनि जा वॾा हूंदा आहिनि त जोयो साहिबु दीपलाई साहिब खे पंहिंजे बुज़ुर्गनि में शुमारु कंदो हो। ऐं मां अचां थो बाद में त जोयो साहिब जो केतिरो असरु रहियो दीपलाई साहिब ते ऐं पलीजो साहिबु। मूंखे यादि आहे हैदराबाद में असां साईं मोहम्मद दीपलाई साहिब ऐं असां गॾिजी साईं दीपलाई साहिब जो हिकिड़ो वॾो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो हो। भायां थो त 2017 या 16 इहो साल हूंदो, अदी वारियूं हुयूं हुन में, ऐं उन में पलीज साहिबु सदारत कई उन प्रोग्राम जी। ऐं ॾाढो शानदार मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में प्रोग्राम थियो। त 20वीं सदीअ जा जेके वॾा माण्हू सिंध पैदा कया, उनमें हिकिड़ो दीपलाई साहिबु।
हाणे दीपलाई साहिब जी एॾी शख़्सियत घण पासाई आहे जो वॾो वक़्तु खपे हुन लाइ, पर चंद बुनियादी ॻाल्हियूं। हिते ज़िक्र थियो त दीपलाई साहिब मज़हबी ख़्यालनि जो माण्हू हो शुरूआत में पूरे दौर में। ईअं सिंध में तमामु घणा माण्हू अहिड़ा हुआ। साईं GM साहिब तव्हां जेकॾहिं साईं जो किताबु पढ़ंदव दयारे दिल दास्तान मोहम्मद या जीअं ॾिठो आहे मूं या सिंधूअ जी सान्या, त साईं तफ़सील बयानु कया आहिनि त मां केतिरो रासखुल अक़ीदा कट्टर मज़हबी माण्हू हुउसि ऐं पोइ मां कीअं आहिस्ते आहिस्ते तब्दील थींदो वियुसि। ऐं मूं नेठि तव्हांखे ख़बर आहे साईं GM साहिब पंहिंजी सॼी ज़िंदगी बाद में रोशन ख़्याल सेक्युलर हिकिड़ो स्कॉलर आलिम रहियो। दीपलाई साहिब जो कमाल जेको हिते ज़िक्र न थियो हुजे, हिकिड़ो ज़िक्र त थियो त हुनजो वॾो ज़मानो ज़िंदगी जो मज़हबी फ़िक्र सां वाॻियल हो, पर इहा जेका इंटेलेक्चुअल करेज हूंदी आहे, इहा जेका अख़लाक़ी क़ुवत हूंदी आहे, इहा जेका पंहिंजो पाण खे तब्दील ज़माने खे तब्दील करण जी त ॻाल्हि करणु वरी बि सवली आहे। पंहिंजो पाण खे तब्दील करे सघण जी सलाहियत, इहा जेका हिकिड़ी इंटेलेक्चुअल हिकिड़ी सलाहियत थी करेज। त दीपलाई साहिब ज़िक्र थियो। दीपलाई साहिब जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो अरसो ऐं साईं मोहम्मद अली साहिब, मां हिते चवंदो बाद में अदीदार में ख़बर आहे त साईं मोहम्मद अली दीपलाई साहिब ऐं मुंहिंजे विच में उमिरि जो फ़र्क़ु कोन हूंदो हो। उहो असांजी मुंहिंजी हुन सां तमामु गहरी हुजाइती दोस्ती हूंदी ऐं कलाकनि जा कलाक परनि जा पर पाण बहस में पिया कंदा हुआसीं, इख़्तिलाफ़ बि पिया कंदा हुआसीं, ॻाल्हियूं पिया कंदा हुआसीं, रिथाऊं पिया ठाहींदा हुआसीं। ऐं अदी वारियूं मुंहिंजी भेनरूं आहिनि, दीपलाई साहिब जूं ॿई धीअरूं, ऐं हुन सां घर जो तालुक़ु आहे बिल्कुलु। त दीपलाई साहिब जो कमाल ॾिसो त हिकिड़ो माण्हू हिकिड़े रासखुल अक़ीदा ऐं उहो बि मौदूदी साहिब जो फ़िक्र, मूंखे इहो चवण में का बि न थींदी, हिजाब न थींदो त 20वीं सदीअ में मुस्लमाननि खे सियासी तौर ते गुमराह करण में जिन मुफ़करनि जो बुनियादी किरदारु हो, उनमें मौदूदी साहिब जो फ़िक्र बुनियादी असर रखे थो। मुस्लमाननि खे नए दौर में दाख़िल थियणु कोन ॾिनो हिननि, मुस्लमाननि खे साइंस सां वाॻिजण में, जदीद दौर में दाख़िल थियण में दीपलाई साहिब हुन फ़िक्र जो। ऐं इहो हिकिड़े वॾे माण्हू जी निशानी आहे त दीपलाई साहिब पंहिंजे मिड-40s में रियलाइज़ करे थो त इहो फ़िक्र, इहो पंधु, इहो दॻु दुरुस्त न आहे। ऐं हू पंहिंजे एॾे जंहिं सां हुनजो पंहिंजो रूह वाॻियल हो, जंहिंखे हुन तर्जुमा कया, जंहिंखे हुन इशाअत में आंदो, जंहिंजे लाइ हुन ज़िंदगी वक़्फ़ कई, उन सॼे फ़िक्र खे हुन पासे रखे। ऐं दीपलाई साहिब साइंस, हिते ॻाल्हि थी इंसान रिसालो, मां हाणे ख़बर न आहे, ज़ाहिर नए दौर जी माण्हू ठही कोन हूंदा रिसाला, उहे असां सभु पढ़िया उहे घरनि में हुआ। इंसान रिसाले जी मुकमल एंथोलॉजी शाया हुजणु थियणु खपे। अॼोके दौर जो माण्हू ॾिसे त दीपलाई साहिब पंहिंजे समाज खे छा ॾेई रहियो। दीपलाई साहिब जी जेका पूरो विज़न हो, इंसान जी कहाणी, इर्तिक़ा ते सीरीज़, हिकिड़ो मज़हबी ख़्याल जो माण्हू रही चुको हो। त मां पहिरीं ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त दीपलाई साहिब जी हयातीअ मां सिखणु, अहिड़नि वॾनि माण्हुनि जी हयातीअ मां, त दीपलाई साहिब पाण खे ट्रांसफॉर्म कयो, पाण खे तब्दील कयो। ऐं पोइ हुनजी सॼी ज़िंदगी बाक़ी जेका आहे उहा रोशन ख़याली, तरक़ी पसंदी, साइंसी फ़िक्र ऐं हिकिड़े जदीद रोशन ख़्याल समाज जी तामीर ऐं अदावत में उहा हुन डेडिकेट कई। इहा तमामु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। दीपलाई साहिब जी प्रेस जो ज़िक्र थियो। तव्हां ॾिसंदव त प्रेस जो हूअं इंसानी तारीख़ में ईजाद थियणु या यूरोप जे रेनेसेंस मूवमेंट में वॾो रोल आहे उनजो। मार्टिन लूथर किंग जॾहिं तर्जुमो कयो बाइबल जो जर्मन ॿोलीअ में, जंहिंखे वेटिकन सिटी बैन कयो, त इहा प्रेस ई जेका नओं फ़िक्र खणी वई सॼी यूरोप में। तव्हां ॾिसंदव त दीपलाई साहिब जी प्रेस उहे न हो त कोई हिकिड़ी प्रेस हुई। दीपलाई साहिब जी प्रेस सिंध में सुजाॻीअ जो उहो मर्कज़ हो। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, राजा राम मोहन राय खे जॾहिं अंग्रेज़नि कलकत्ते में चयो त तव्हांखे असां ख़िदमतुनि जे एवज़ कहिड़ो इनाम ॾियूं, छा कयूं, त राजा राम मोहन राय चयो मूंखे कुझु बि न खपे, मूंखे प्रेस जो लाइसेंस खपे। हुनखे ख़बर हुई त जदीद हिंदुस्तान जी अदावत ऐं तरवीज
इन इशाअत खां सवाइ मुमकिन न आहे। रवायती समाज, तंग नज़र समाज, उहो दौरु डीपलाई साहब जी प्रेस, तव्हांखे ख़बर हूंदी त साईं जोए साहब हैदर जतोई साहब जे पंफलेट्स जे मुहाग में ॾाढी कमाल जी ॻाल्हि लिखी आहे। जोए साहब लिखियो आहे त हैदराबाद जतोई वॉल्टियर जे लेवल जो पंफलेटियर हो। वॉल्टियर खे त वॉल्टियर त पंफलेटियर हो, शाइर हो, नाटक नवीस हो। तव्हां ॾिसंदव त डीपलाई साहब सिंध में पंहिंजे कलम सां ऐं पंहिंजे प्रेस सां ऐं पंहिंजे किरदार सां, पंहिंजे इल्म ऐं शऊर सां जो कमु करे रहियो, उहो ई कमु हो जेको यूरोप जी निशात सानिया करे आई हुई, नंढे खंड जी निशात सानिया करे आई हुई, ऐं सिंध में डीपलाई साहब जो नकीब बनो। त मां सम्झां थो त डीपलाई प्रेस जेका आहे उहा फ़क़ति ईअं न हो त को फ़क़ति किताब शाया करण जो कमर्शियल दारो। मोहम्मद अली डीपलाई साहब मूंखे ॿुधाईंदो हो ऐं तनक़ीदूं बि कंदो हो मोहबत सां पंहिंजे वालिद साहब ते। पैसा कोन कमाईंदो ऐं पैसा रुॻो ज़ाया कंदो, ऐं मां चवंदोसांसि बि जे इहे पैसा न विञाए हा त तव्हांखे यादि केरु करे हा। पैसनि कमाइण वारनि खे यादि कोई न कंदो आहे, पैसनि विञाइण वारनि खे दुनिया यादि कंदी आहे। डीपलाई साहब खे ख़बर हुई त डीपलाई साहब पंहिंजी प्रेस में छा करे रहियो। हिकिड़ो समाज तख़लीक़ करणु अॾण जे लाइ हू हिकिड़ो मुहिम जो माण्हू। त इहा जेका प्रेस जी मर्कज़ हो, हिते ज़िक्र निकितो डीपलाई साहब जे कलम जो। डीपलाई साहब मज़मून निगार हो, डीपलाई साहब नाटक नवीस हो, डीपलाई साहब नावल निगार हो, डीपलाई साहब मुतरजम हो कमाल जो। ऐं मूं कुरान शरीफ़ जा तर्जुमा तमामु घणा पढ़िया आहिनि, उर्दू में, अंग्रेज़ी में, सिंधी में, पर जेके तर्जुमा निहायत सलीस ऐं निहायत आसान फ़हम, उन्हनि में डीपलाई साहब सिंधी में तर्जुमो कमाल तर्जुमो। तव्हां हिकिड़े अणपढ़े माण्हूअ खे बि पढ़ी ॿुधाईंदव त उहो उनजी तशरीह न घुरंदो। एतिरो सादी ॿोलीअ में सादो तर्जुमो ऐं तर्जुमो सिधो आहे। मुतरजम थे डीपलाई साहब के पास, हमारे सिराजुल हक मेमन साहब, ये उर्दू के भी सारे बड़े लोग। अभी माजी करीब के जो इनके साथ के लोग थे वो सारे, यानी मुश्ताक अहमद यूसुफी हों, असलम फ़र्रुखी हों, जमीलुद्दीन आली हों, जमील जालबी हों। बदकिस्मती से हुआ ये कि ये एक ज़माने में इतने बड़े लोग पैदा हो गए 10-20 बरस के फासले से। उस सिंधी में भी ऐसा ही हुआ, और सब अपनी पूरी उम्र करके 80 साल, 82 साल, 85 साल, और कोई तो परसों हमने असद मोहम्मद खान की सालगिरह की, उनकी 93। इस वक्त उर्दू का यानी एक साहिब तर्ज अगर कोई अदीब है तो असद मोहम्मद खान साहब, उनके गीत। इतना हमारे डीपलाई साहब जो थे। हमारा मसला ये हो गया है जिसकी तरफ थोड़ी सी जामी, मैं अभी एक और जगह पे यही तकरीर करके आया था जो जामी यहाँ कर रहा था। हमारा कुछ सिंक्रोनाइज तो हुआ, वो होता है इस मादियत के दौर में सब इजाफी लग रहा है इनको। अदब भी इजाफी, फजूल किस्म के 4 लोग हैं, पागल है साले, इनका कोई कैरियर नहीं है। ये CSS का गफरान पास कर गया, ये फेल कर गया इम्तहान, इकबाल मेमन साहब DMG में चले गए, ये बेवकूफ़ सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ाने शुरू हो गया। तो ये नाकाम लोग समझे जाते हैं। जिस समाज में उस समाज के बड़े लोगों को नाकाम लोग समझा जाता हो कि जो आपके हेरिटेज को बचा के, आपकी तारीख को ज़िंदा रख के उसको आगे लेके चल रहे हों, उसके अंदर अगर एक चिराग भी पैदा होता है तो हमारा इज्तिमाई दुख ये है। अभी मैं, हमारा एक म्यूज़िक डायरेक्टर था इधर आर्ट्स काउंसिल में, उसका ताज़ियती जलसा हो रहा था, उस पर ये बात कर रहा था कि इतनी वैल्यूज सारी ख़त्म, सोसाइटी टोटल ज़र की मईशत की सोसाइटी, वैल्यूज भी सारी ज़र की बन गई हैं। इज्जत आपको या तो ग्रेड या वजारत या कितने अरब रुपए हैं। समाज ने जब ये रवैया इख्तियार करना शुरू कर दिया है तो पूरा समाज मुजरिम है। उस्मान डीपलाई को तो गूगल भी करेंगे 4 लाइनें आएंगी लिखी हुई, लेकिन अगर किसी 2 नंबर आपको गूगल करेंगे उसकी 4 से पीछे आगे लैंड क्रूजरें चल रही होंगी, आगे फिर एक महल होगा। साईं रफीक, तुमने तो महल देखे भी होंगे बहुत सारे। दौलत कमाना बहुत अच्छी बात है अगर दौलत जायज़ तरीके से कमाते हैं और खल्क़ खुदा की किसी खिदमत में खर्च होती है, इल्म के फ़रोग़ के लिए खर्च होती है, लोगों की तालीम करते हैं, लोगों का रोज़गार करते हैं।
कहने का मतलब ये है, मुझे अच्छी तरह याद है, बल्कि एक यहाँ फंक्शन हुआ था, एक हमारे आईजी होते थे, आपको जुल्फ़िकार चीमा साहब, बड़े ज़बरदस्त एक अफसर थे, और सारी पुलिस बैठी थी। मैंने ये तकरीर की कि पुलिस की इतनी इज्जत थी। एक ज़माने में तो हमारे माशरे में ये सूरत हाल थी कि कस्टम वालों को, पुलिस वालों को जहाँ रिश्वत का कोई इम्कान होता था जानी, लोग अपना रिश्ता नहीं देते थे बच्चियों को कि ये रिश्ते आराम इसमें शामिल करेगा और आगे की नस्ल जो है ख़राब हो जाएगी। अभी ढूंढ के रिश्ते के इश्तहार पे तनख्वाह कोई भी नहीं देखता, ये देखता है कि इसका काम कौन सा है। तो इसका मतलब ये है, तो इस बीच में बाद जामी को भी लगता होगा ये रात दिन पढ़ने वाला आदमी है और साईं मदद अली तो आलिम आदमी है, कि यार ऐसा तो नहीं है कि ये एक कार फजूल मैं कर रहा हूँ और इससे किसी को भी फर्क नहीं पड़ता और खुद ही डिप्रेशन में भी चला जाता होगा। इन प्रोग्राम जी आखिरी मुक़र्रर सिंध जे नामियारे अदीब ऐं शाइर, नावलिस्ट, कहाणीकार, एडिटर ऐं सहाफ़ी जनाब मदद अली सिंधी साहब खे गुज़ारिश त हू बि पंहिंजे ख़्यालनि में था। ऐं हेठि मुंहिंजा तमामु घणा मौजूद नाला अथई वठी छॾिया आहिनि। अवां सभिनी जो थोराइतो कयां ऐं मुख़्तसिर ॿ टे ॻाल्हियूं कबियूं। उन्हनि माण्हुनि मां आहियां तव्हां सां गॾु जे डी प्लाई साहब खे ॾिठो बि सही, ऐं 1960 खां वठी जहिड़ो डी प्लाई साहब खां असां सहाफ़त बि सिखियासीं। असांजो घर ऐं डी प्लाई साहब जी क़ुरान प्रेस तमामु वेझो हूंदा हुआ ऐं हुनजो फर्ज़ंद जेको अब्दुरमान डी प्लाई मुंहिंजो भाउ वॾे मुमताज़ कुरैशी स्कूल में पढ़ंदो हो, त इंसान रिसाले जा पर्चा बाक़ाइदे असांजे घर में ईंदा हुआ ऐं असां उतां पढ़ी सिखियासीं त जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु, पीर परस्ती जे ख़िलाफ़ु इहा दुई दुखण वारो डी प्लाई साहब हो, जंहिं सिंध में हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॿुधाईंदो हलां त हू हिकिड़ो कामयाबु पब्लिशर बि हो। मूंखे ॿुधाईं त मुंहिंजा 2-2 हज़ार सालाना ख़रीदार आहिनि। जेको बि किताबु छपाईंदो आहे मुंहिंजा सालाना ख़रीदार आहिनि। ऐं हू चौंपड़ियूं छपाईंदो हो, 60 सफ़नि जी चौंपड़ी, क़ीमत 50 पैसा, उन में 8 आना हूंदा हुआ या रुपयो, वधीक उहो कोन रखंदो हो क़ीमत। हाणे हिकिड़े ॾुकार जो ज़िक्र थियो त वणियोड़ जॾहिं ठही रहियो हो, उन ॾींहुं 11 अक्टूबर 1954 ते सिंधी सिंधालॉजी में इहा अख़बार पई अथव इबरत जी, इबरत वीकली जी। उनमें टाइटल ते लिखियो अथसि, फारसी हिकिड़ो शइ लिखियो अथसि त सिंध विकी अथव पर ॾाढी सस्ती विकी अथव। उनजे एवज़ डी प्लाई साहब खे गिरफ़्तारी ॾियणी पई ऐं अख़बार बंदि थी वई। 58 में उहा अख़बार कादी साहबनि खे विकिणी छॾी। पर हुन उहो सिलसिलो बंदि न कयो, उहो सिलसिलो जारी रखियईं। हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, मूं इहा बरमला केतिरनि ब्यूरोक्रेट्स ऐं MPs ऐं मिनिस्टर अॻियां ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं सिंधी अदीब ऐं सिंधी क़ौमी कारकुन वणियोड़ जे ख़िलाफ़ु बुख हड़ताल न कंदा त अॼु ॾींहुं तव्हांखे हिकिड़ो बि सिंधी सेक्रेटरी या सिंधी वज़ीर तव्हांखे न मिले हा। इहा क्रेडिट उन्हनि माण्हुनि खे आहे जिन वणियोड़ जे ख़िलाफ़ु जिदोजहद कई। अचो त तव्हांखे ॿुधायूं, 1937 में सिंध बम्बई खां आज़ादु थी। IG सिंध जो पहिरियों थियो आहे 1983 में बशीर अहमद सिद्दीकी। होम सेक्रेटरी जेको पहिरियों थियो आहे 1985 में अब्दुल्ला मेमन। चीफ सेक्रेटरी जेको थियो आहे, अब्दुल करीम लोधी खे बि सिंधी सम्झां थो, अब्दुल करीम लोधी। ॿियो नंबर कलेबस हिंद। इहा असांजी हालत हुई। कमिश्नर जी ॻाल्हि था करियो, हिकिड़ो कमिश्नर मसूर हसन, ॿियो दरबार अली शाह खैरपुर में, कराची में GA मदनी। मजाल को कमिश्नर हुजे, मजाल जो डिप्टी कमिश्नर हिकिड़ो उस्मान अली साणी। इहे ख़िदमतूं उन्हनि माण्हुनि जूं आहिनि। उस्मान डी प्लाई जी आहे, इब्राहिम जोए जी आहे, मौलाना ग्रामी जी आहे, इब्न नियाज़ पवर जी आहे, साईं जेम्स जी आहे, रसूल बख्श पलीजी जी आहे, जिन जे करे अॼु सिंध में चीफ सेक्रेटरी, ब्यूरोक्रेट, MPs, ही मिनिस्टर जेके थियो वेठा आहिनि। किथे हुआ साईं सिंधी वज़ीर वणियोड़ जे ख़िलाफ़ु? 4 वोट जेके आहिनि हैदराबाद में फ़क़ति वणियोड़ जे ख़िलाफ़ु 4 ॾियण वारा केरु हुआ? ख़ैर पंहिंजो गुलाम साहब भुरगड़ी, पीर इलाही बख़्श, शेख खुर्शीद अहमद, अब्दुल हमीद खान जतोई। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। इहे सभु जेके पोटा पड़पोटा असेंबली में वेठा आहिनि, तिन सभिनी वणियोड़ जी हमायत में वोट न हो। सिंध ख़तमु। ऐं 70 में बरमला थो चवां, इहा क्रेडिट उन्हनि माण्हुनि खे आहे, शेख अयाज़ खे आहे।
साईं तव्हां तसवुरु त कयो, सी क्लास जेल काटण को सवलो आहे छा? जेल में आउं बि रही आहियां आहियां, हिकु दफ़ो जेल जी मानी खाओ त सॼी ज़िंदगी तव्हांखे पेट जी बीमारी हूंदी। सी क्लास जो क़ैद काटणु तमामु ॾुखियो हो। 8 महीना शेख हयात सी क्लास में, 3 महीना साहिवाल जेल। साहिवाल जेल जो उहो क़ैद खानो ॾिसी आयो आहियां। जॾहिं वफ़ाक़ी वधी वियुसि त मां गिणी वियुसि क़ैद खाने में, ॾिठो वञी इंतिहाई ख़ौफ़नाक कोठड़ी। 85 में शेख हयात जेल में। साईं हिननि माण्हुनि जूं ख़िदमतूं ॾिसो न, हिननि माण्हुनि कॾहिं इहो सोचियो ई कोन त सुभाणे हीअ जेका सिंध जेका आहे असां वॾियुनि खां टुटंदी ऐं असांजो माण्हू ईअं जेको आहे सो वरी जेको आहे सो बुख ऐं बेरोज़गारी में हूंदो। ग्रेजुएट हुन माण्हुनि खे डीपलाई साहिब जी ख़िदमतूं इंतिहाई लाज़वाल आहिनि। हुनखे जेतिरो बि यादि कजे उहो घटि आहे। उन जूं शयूं केरु छपराईंदो? ऐं इदारनि जो नालो कोन थो वठां, इदारनि जो नालो थो वठां त हुननि खे तमामु तकलीफ़ थी थिए। साईं ठीकु आहे, तव्हां गॾु करियो, पर इंसान जा पर्चा छपजणु खपनि, उनजा समूरा जेके आहिनि से नाटक छपजणु खपनि। इहो केरु कंदो? असांजा ब्यूरोक्रेट हिते वेठा आहिनि। अव्हांखे खपे त हुन इदारनि खे चओ त बाबा ही छो था छपियो इहे शयूं? कंहिंजी 15-17 करोड़ त कंहिंजी 15-15 करोड़। अॻे त पैसा कोन मिलंदा हुआ। डीपलाई साहिब त वीचारो पंहिंजे ख़र्चे ते किताब छपराईंदो हो। जीएम सद 1950 में जॾहिं पैगाम लतीफ़ छपराया विया डीपलाई साहिब खां पंहिंजे ख़र्च ते, शेख हयात पंहिंजा किताब पंहिंजनि ख़र्चनि ते छपराईंदो हो। त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिते जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं असां हीउ सिलसिलो इन करे शुरू कयो आहे त हैदराबाद में अदबी सरगर्मियूं ख़तमु आहिनि। असां उन्हनि माण्हुनि खे यादि पिया करियूं जिन पंहिंजी ज़िंदगी सिंध लाइ सर्फ कई। असां अॻे दफ़े कामरेड इब्न हयात पाण लाइ मल्हायो, जंहिंखे कॾहिं कोई यादि बि कोन कंदो आहे। 70-69 में हुन नौकिरी छॾे बुख हड़ताल कई वॾियूं जे ख़िलाफ़ु। अहिड़ा माण्हू जेके आहिनि सो हमेशह यादि कजनि। शायदि डीपलाई साहिब जेका तहरीक लाई उन जे नतीजे में शेख हयात लिखियो, अॼु लाल लहो जे सरगम ते थी मुंहिंजी धरती रक़्स करे, मूं हेठि थिया गद्दारनि जा बेशर्म वॾेरनि पीरनि जा।